बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में हाज़िर आहियूं तव्हांजी ख़िदमत में। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्लाह कुंबर। उमेद त तव्हां ठीकु ठाक हूंदा, खैर खैरियत सां हूंदा ऐं असां बि इन ई दुआ सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं त शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। रब साईं तव्हांखे कंहिंजो मोहताज न करे, पंहिंजे हिफ़्ज़-अमान में रखे ऐं तव्हांजा जेका कम कार आहिनि, अलाह साईं तव्हांखे विख विख ते कामयाबी नसीब फ़रमाए। नाज़रीन, पंहिंजो ख़्यालु रखो ऐं गर्मी जी जेका मौसम आहे उहा तमामु घणी वधंदी पई वञे ऐं कल्ह जेका अकती कई वई आहे त अॼोके ॾींहं खां वठी वेंदे ईंदड़ पूरे हफ़्ते ताईं गर्मी पद तमामु घणो वधंदो वेंदो ऐं अॼु मुंहिंजे ख़्याल में बल्कि उन्हनि ॿुधायो आहे त जेका अकती कई वई आहे त 50 डिग्री सेंटीग्रेड खां मथे चढ़ी सघे थो पारो। ख़ासि करे असांजा जेके उतरियां ज़िला आहिनि, सखर, लाड़काणो, खैरपुर, जेकबाबाद, कशमोर, कंदकोट, घोटकी, इन्हनि ज़िलनि में तमामु घणी गर्मी अॼु पवण वारी आहे। सो जेके बि तव्हांजा प्यारा आहिनि, पंहिंजे प्यारनि जो सभिनी जो ख़्यालु कयो, पाणीअ जो वधीक इस्तेमालु कयो, जूसिस जो वधीक इस्तेमालु कयो ऐं गैर ज़रूरी पंहिंजे घरनि खां न निकिरो। इन सां गॾोगॾु जेके ॿार इम्तिहान ॾियणु विया आहिनि ऐं हाणे आख़िरी मरहलनि में आहिनि, पेपर 9 ऐं 10 क्लास जा जेके पेपर हली रहिया आहिनि उहे आख़िरी मरहले में आहिनि, उन खां पोइ मोकलूं थी वेंदियूं। सो इन जे करे जेको आहे उन्हनि जे लाइ बि नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयूं था ऐं उन्हनि जे लाइ बि असां तव्हांखे गुज़ारिश कयूं था त उन्हनि जो बि ख़्यालु कयो, छाकाणि जो ॿार वधीक अफेक्टेड थींदा आहिनि। ख़ासि करे हिन वक़्तु सिंध में डायरिया जो तमामु घणो वॾो मर्ज़ हली रहियो आहे, जंहिंमें माण्हू साणो थी वञे थो या वरी माण्हू जेको आहे हुनजी डिहाइड्रेशन थी वञे थी। उनजे लाइ डॉक्टर्स चयो आहे त घणे भाङे जेतिरो तव्हां खां थी सघे त ही पाण जेको निमकोल ठाहींदा आहियूं घर में उहो वधीक वापरायो या ORC जेको हूंदो आहे उहो तव्हां वधीक वापरायो। नाज़रीन, अॼोको प्रोग्राम तमामु दिलचस्प थियणु वञी रहियो आहे। अॼु त असां तव्हांखे राग बि ॿुधाईंदासीं, त शाइरी बि ॿुधाईंदासीं, पाण तालीम ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, त पाण समाजियात ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। तमामु ख़ूबसूरत कचहरी थियण वारी आहे ऐं तव्हां केॾांहुं बि न वञिजो, असां सां गॾु ई रहिजो, रिमोट पंहिंजे हथ में रखिजो। पर एज़ पैटर्न अवर प्रोग्राम असां पंहिंजो तव्हांखे लीडिंग न्यूज़ ॿुधाईंदा आहियूं ऐं अॼु मां तव्हांखे लीडिंग न्यूज़ में हिकिड़ी दिलचस्प ऐं ख़ुशख़बरी वारी ख़बर ॾींदुमि ऐं तव्हां पाण बि सम्झी विया हूंदा त उहा ख़बर कहिड़ी आहे। बिल्कुलु उहा ख़बर आहे पेट्रोल सस्तो थियण जी। ऐं ॾिसो केॾी ख़ुशी थींदी आहे जॾहिं पेट्रोल सस्तो थींदो आहे। पर थींदो ईअं आहे त पेट्रोल सस्तो त थी वेंदो आहे, पर जेके शयूं महांगियूं थियल हूंदियूं आहिनि उहे वापसि उन्हनि जा अघ न किरंदा आहिनि। सो कल्ह राति जो 12 वॻे खां आवाम जे लाइ जेको आहे पेट्रोल सस्तो कयो वियो आहे ऐं 15 रुपया पेट्रोल जी क़ीमत में लाथाई आहे, जंहिंखां पोइ नई जेका क़ीमत आहे उहा 273 रुपया क़ीमत आहे ऐं गॾोगॾु डीज़ल जेको आहे 70 रुपया 88 पैसा सस्तो कयो वियो आहे, जंहिंखां पोइ डीज़ल जी नई क़ीमत आहे 274 रुपया 8 पैसा। घासलेट 9 रुपया जेको आहे उहो सस्तो कयो आहे। हीअ क़ीमतूं ईंदड़ 15 ॾींहंनि ताईं मुक़ररु कयूं वयूं आहिनि। 15 ॾींहंनि खां पोइ वरी जेको आलमी मार्केट में क़ीमत जेका पेट्रोल जी हूंदी, जेकॾहिं उहा वधी वेंदी इन्हनि 15 ॾींहंनि में त पेट्रोल असांजे महांगो थींदो। जेकॾहिं पेट्रोल जी क़ीमत उते बरक़रार हूंदी त असां वटि इहो ई साॻियो ई अघु जेको आहे उहो ईंदड़ 15 ॾींहंनि जे लाइ बरक़रार थींदो। जेकॾहिं उते क़ीमत अञा घटि थी त ज़रूरु असांजे मुल्क में अञा पेट्रोल सस्तो थींदो। क़ौमी असेंबली में हलंदासीं। कल्ह क़ौमी असेंबली जो इजलास हुयो, हुन में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते बहस थिया ऐं घणे भाङे जेका तनक़ीद कई वई उहा PTI ते तनक़ीद कई वई, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु तनक़ीद कई त हुननि चयो त इमरान ख़ान जेको आहे हिकु ॾींहुं बि जेको आहे हिकु राति बि जेल न भोॻे सघियो, हिकु राति में ई जेको आहे उहो बौखलाइजी वियो ऐं पोइ उन्हनि 9 मई ते जेको आहे अची फ़ौजी असांजे इदारनि ते अची हमला कया ऐं असांजे मुल्की सालमियत ते हमिलो कयो ऐं हुननि चयो त ॻाल्हियुनि जे लाइ पंहिंजो हू सिधो रस्तो अख़्तियार न पिया कनि ऐं सिधियूं ॻाल्हियूं करण बदिरां हू इस्टेब्लिशमेंट जा पेर पकिड़े रहिया आहिनि ऐं पोइ इस्टेब्लिशमेंट खे चई रहिया आहिनि त हाणे तव्हां मदाख़लत कयो। इन सॼे मंज़र खे पेश मंज़र खे साम्हूं रखी घणे भाङे कल्ह PTI ते तनक़ीद कई वई, ख़ासि करे जेकी इतिहादी हुकूमत आहे ऐं गॾोगॾु मुख़्तलिफ़ मामलनि ते पिणु बहस थियो। कल्ह असां प्रॉपर्टी लीक्स जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं, तफ़सीली ॻाल्हि ॿोल कईसीं सुबुह मेहरान में ऐं अॼु उन हवाले सां अपडेट इहा आहे त प्रॉपर्टी लीक्स में कुझु वधीक नाला बि साम्हूं आया आहिनि, जिन जूं दुबई में जेको आहे मिल्कियतूं आहिनि। हिकिड़ी मिल्कियत बि न, 10 मिल्कियतूं आहिनि। उन्हनि में जेके ॿिया नाला जेके साम्हूं आहिनि उनमें बलोचिस्तान सां तालुक़ु रखंदड़ उनजा अॻूणा वज़ीर आहिनि, अॻूणा वॾा वज़ीर आहिनि, CM आहिनि अख़्तर मेंगल साहिबु, सनाउल्ला ज़हरी साहिबु ऐं पाकिस्तान जो वॾो नालो बिज़नेसमैन इश्तियाक बेग, उन्हनि जा फ्लैट साम्हूं आया आहिनि, उन्हनि जा घर साम्हूं आया आहिनि। गॾोगॾु आरिफ अलवी साहिबु जेके अॻूणा सदर आहिनि, जंहिंजो हींअर टेन्योर पूरो थियो आहे, उन्हनि जी नुंहं जे नाले ते बि जेको आहे उते मिल्कियत आहे। अवेस मुज़फ़र टपी साहिबु, तव्हां ज़रूरु इहो नालो ॿुधो हूंदो, आसिफ़ अली ज़रदारी साहिब जा भाउ आहिनि ऐं ठटे में उहे हिकु भेरे MP थिया, पोइ वरी उनखां पोइ मुल्क खां ॿाहिरि विया त इलाज करे वापसि अचां थो, पर गुज़िरियल 4-5 सालनि खां वठी अञा ताईं वापसि न आया आहिनि ऐं उहो मंज़र आम ताब ग़ाइबु थी विया आहिनि। पर ॿुधाए पियो वञे
त अवैस मुज़फ़र टपी ऐं संदसि घरवारी जेका आहे उनजे नाले ते बि जेको आहे दुबई में प्रॉपर्टी आहे। इश्तियाक बेग जे हवाले सां ॿुधाए पियो वञे त उन जूं 12 मिल्कियतूं आहिनि दुबई में। सो कल्ह बि सॼी मीडिया ते इहो दुबई लीक्स जो चर्चो रहियो ऐं गॾोगॾु ॿी जेका ख़बर आहे उहा हुई इमरान ख़ान जी ज़मानत वारी। पर दुबई लीक्स जे हवाले सां केतिरनि ई सियासतदाननि जेको आहे पंहिंजूं तरदीदूं ॾिनियूं ऐं पंहिंजो जेको आहे चयो त असां डिक्लेयर करे चुका आहियूं ऐं जिन जूं हुन में मिल्कियतूं न आहिनि उन्हनि इहो ई मुतालबो कयो अॻुवाणनि ऐं ख़ासि करे क़ौमी असेंबली में त जिन जी बि मिल्कियतूं आहिनि उहे मिल्कियतूं नीलाम करे उहो पैसो पाकिस्तान आंदो वञे। इहो पैसो जेको आहे उहो पाकिस्तान जो ई चोरी थियल आहे। सो इन मामले ते अञा वधीक ॿुधायो इहो पियो वञे त हीअ त सिर्फ़ु 10% मतिलबु त इहो अंग अखर ज़ाहिर कया विया आहिनि। इन खां वधीक जेको आहे अञा सम्झो 90% जेके अंग अखर आहिनि उहे ज़ाहिर न आहिनि थिया ऐं इन्वेस्टिगेटिव जेका इहा रिपोर्ट आहे इहा अञा मुकमल न आहे। अञा बि हिन में वॾा इंकिशाफ़ अचण वारा आहिनि ऐं वॾा तूफ़ान हीअ जेको आहे मुल्की सियासत में बर्पा करण वारी आहे। इहा जेका प्रॉपर्टी लीक्स रिपोर्ट आहे। अॻिते वधंदासीं त PTI जे जेके बानी आहिनि इमरान ख़ान साहिबु उन्हनि जी जेका आहे ज़मानत 190 मिलियन पाउंड जे केस में उहा थी वई आहे। कल्ह इस्लामाबाद हाई कोर्ट में उनजे केस जी ॿुधणी थी ऐं उनखां पोइ ज़मानत मंज़ूर करण खां पोइ चयो वियो त उन्हनि खे अडियाला जेल मां आज़ादु कयो वञे। पर इन बावजूद बि हू जेल मां आज़ादु नथा थी सघनि छाकाणि उन्हनि जे मथां अञा तोशाखाना जो केस आहे। तोशाखाना केस में उन्हनि खे सज़ा आयल आहे, न रुॻो इन्हनि खे पर उनजी घरवारी खे। उहा जीअं ई सज़ा मुअतल थींदी या उन ते को स्टे ऑर्डर ईंदो या उनजे बारे में का फ़ैसिलो ईंदो त उनखां पोइ PTI जा बानी ॿाहिरि हूंदा ऐं जेल खां ॿाहिरि हूंदा, आवाम जे विच में हूंदा। पर सिर्फ़ु इहो ई केस आहे। इन सज़ा जे ख़िलाफ़ु हू सुप्रीम कोर्ट में वियल आहिनि ऐं जंहिंजी पिणु ईंदड़ कुझु ॾींहंनि में ॿुधणी आहे। अॼु इमरान ख़ान साहिबु वीडियो लिंक ज़रिए सुप्रीम कोर्ट में जेको आहे पंहिंजी हाज़िरी ॾींदा ऐं उन वीडियो लिंक ज़रिए उन्हनि जी हाज़िरी जा इंतिज़ाम समूरा मुकमल कया विया आहिनि। अॼु इहा वीडियो लिंक ते जेका हाज़िरी आहे उहा लाइव ॾेखारी वेंदी TV चैनल्स ते। असां बि मेहरान TV ते कुझु ई देरि में जीअं ई हू वीडियो लिंक ते साम्हूं ईंदा त असां तव्हांखे लाइव ॾेखारींदासीं, न रुॻो लाइव ॾेखारींदासीं पर सुबुह मेहरान में उन तव्हांखे ज़िक्र बि कंदासीं। उहो केस आहे पंहिंजो नेब तरमीमी केस। नेब जे मामलनि में जेका तरमीम थी उन मामले ते केस जे हवाले सां उहा ॿुधणी आहे जेका सुप्रीम कोर्ट में कुझु ई देरि में शुरू थियण वारी आहे ऐं वीडियो लिंक ते समूरा इंतिज़ाम मुकमल कया विया आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त इमरान ख़ान खे वीडियो लिंक ज़रिए अदालत में पेश कयो थो वञे या नथो कयो वञे। छाकाणि जो इन खां अॻु केतिरा ई भेरा सुप्रीम कोर्ट मुख़्तलिफ़ केसनि में चयो त तव्हां इमरान ख़ान खे हिते पेश कयो, छो नथा पेश कयो? त उन्हनि में चयो वियो त सिक्योरिटी ख़दशा आहिनि, सिक्योरिटी इदारनि पंहिंजूं रिपोर्टूं ॾिनूं त असां नथा कढी सघूं, हमिलो थी सघे थो या ॿिया केतिरा ई मामला थी सघनि था। इन जे करे सुप्रीम कोर्ट जे चवण ते या इस्लामाबाद हाई कोर्ट जे चवण ते उनखे अदालत में पेश न कयो वियो ऐं हाणे वरी इहो हल कढियो वियो आहे त उनखे वीडियो लिंक ज़रिए पेश कयो वञे। सो उहो इंतिज़ाम त मुकमल थी विया आहिनि पर ॾिसणो इहो आहे त उन जवाबदार खे पेश कयो थो वञे या नथो कयो वञे। नाज़रीन, सिंध में जेको आहे ख़ुदकशी जा जेके केसिस आहिनि उहे तमामु घणा वधी विया आहिनि ऐं सिंध जे अंगनि अखरनि सां गॾु रखी पोइ आलमी जेका तंज़ीम आहे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन उन जेको आहे पाकिस्तान जे हवाले सां ॻणतीअ जो इज़हार कयो आहे। जेका रिपोर्ट साम्हूं आई आहे अॼु सुबुह ई 2 कलाक पहिरीं इहा रिपोर्ट साम्हूं आई उन में इहो चयो वियो आहे त रोज़ानो पाकिस्तान में 50 खां वधीक माण्हू आपघात कनि था, पंहिंजी ज़िंदगीअ जो ॾीओ उझाए रहिया आहिनि। रोज़ानो 50 खां वधीक माण्हू, हीउ उहो अंग आहे जेको रिपोर्ट थिए पियो, जेको अख़बारुनि में रिपोर्ट थिए थो या वरी थाणनि ते रिपोर्ट थिए थो। इन खां चवण या पंजोण ते जेको अंग आहे उहो रिपोर्ट ई नथो थिए, उहे केसिस जेके आहिनि उहे रिपोर्ट ई नथा थियनि। WHO चयो आहे त महिरबानी करे जेका पाकिस्तानी हुकूमत आहे ऐं ॿियो सिहत जूं जेके तंज़ीमूं उते कमु कनि पियूं इन मामले खे संजीदगीअ सां वठनि ऐं इहो बि चयो त पाकिस्तान ज़हनी सिहत जे हवाले सां उहो मुल्क आहे जेको ज़हनी सिहत या ज़हनी बीमारियुनि जूं जेके मामला आहिनि उन्हनि खे संजीदगी सां नथो वठे ऐं जेकॾहिं कंहिंसां बि ज़हनी बीमारी जो मामिलो थिए थो त उहो असां वटि सिंध में त ख़ासि तौर ते अञा ताईं उहो ई परसेप्शन आहे, उहो ई तासुरु आहे त जेकॾहिं को माण्हू ज़हनी तौर ते बीमार आहे या मफ़लूज आहे त उनखे दरगाह ते वञी ॿधी अचणु या वरी चवंदा त हिनखे जिन चढ़ी विया आहिनि, पर ईअं न आहे हूंदो। उहो हिकिड़ी शदीद डिप्रेशन में हूंदो आहे, शदीद एंज़ाइटी में हूंदो आहे। सो जेके बि तव्हांजे वेझे माण्हू मौजूदु आहिनि उहे जेकॾहिं मायूस आहिनि, पंहिंजी ज़िंदगीअ मां मायूस आहिनि या किथे उन्हनि खे नाकामी थी आहे त पोइ उनखां पोइ डिप्रेशन में हलिया विया आहिनि या जेके समाजी रवैया आहिनि पाण हसास जेकॾहिं असांजे विच में जेके माण्हू आहिनि पाण उन्हनि खे टाइम ॾियूं ऐं जेकॾहिं उन्हनि खे पाण टाइम ॾींदासीं त ज़रूरु उन्हनि जी ज़िंदगी बची वेंदी। को माण्हू जेकॾहिं तव्हां सां ख़ुदकशी जी ॻाल्हि करे थो, चवे थो त बसि हाणे जीअण अजायो आहे, त ज़रूरु तव्हां हुनखे कलाकनि जा कलाक जेकॾहिं तव्हांखे ॾियणा पवंदा तव्हां हुनखे टाइम ॾियो, हुनखे मोटिवेट कयो ऐं थी सघे थो त तव्हांजे मोटिवेट करण सां हुननि खे हिकिड़ी ॿी हिमत अची वञे, उनखे जेको आहे हिकु भेरो ॿीहर जीअण जी उमेदु जागी पवे ऐं पोइ उनजी ज़िंदगी बची वञे। सो महिरबानी करे पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु कयो तव्हांजे वेझो। ऐं इहो बि ॿुधायो वियो आहे त असां मां जेकॾहिं किथे 4 माण्हू वेठल आहिनि त हर चोथों माण्हू कंहिं न कंहिं ज़हनी बीमारीअ जो या कंहिं न कंहिं ज़हनी परेशानीअ जो शिकार आहे।
जंहिंजे करे सिर्फ़ु पहिरीं जेका स्टेज आहे उहा डिप्रेशन आहे, मायूसी आहे, उन खां पोइ अॻियां हली उनजो जेको अंत आहे उहो आपघात आहे। अंग अखर इहे बि ॿुधाया विया त 2019 में जेको आहे उहो 20,000 खां वधीक माण्हुनि आपघात कयो हिन मुल्क में। WHO इहे अंग अखर ॾिना आहिनि त 2019 में 20,000 खां वधीक माण्हुनि जेको आहे हिन मुल्क में आपघात कयो। सिर्फ़ु कल्होके ॾींहं जी मां तव्हांखे जेकॾहिं रिपोर्ट ॿुधायां सिंध जे हवाले सां त सकरंड, शहदादपुर ऐं खिपरो में इन्हनि टिनी शहरनि में पोरियतनि जेको आहे उहो आपघात कयो आहे। रोज़ी न मिलण जे करे, बेरोज़गारी जे करे, ऐं हिकिड़ो नौजवान उहो जेको पंहिंजी बीमारी मां तंग थी वियो उन जेको आहे आपघात कयो। असांजे मुल्क में बदकिस्मती इहा आहे त असां आपघात खे बि हिकिड़े रोमांस तौरु पेश कंदा आहियूं। मिसाल तौरु असां कुझु ॾींहं पहिरीं डॉक्टर शाहनवाज़ दल साहिब हिते मौजूदु हुआ त असां ज़िक्र कयोसीं त मिसाल आहे हिकिड़े गाना अची विया हुआ त ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं, या वरी इधर ज़िंदगी का जनाज़ा उठेगा उधर ज़िंदगी तेरी दुल्हन बनेगी। इन क़िस्म जा जेके आहिनि इहे गाना आहिनि उहे जेके असां रोमांस करे पेश कया आहिनि, असां आइडियल करे पेश कया आहिनि त जेकॾहिं मोहबत में नाकामी आहे या वरी कंहिं शइ में नाकामी आहे त तव्हां ज़हर पी छॾियो। इहो सरासर ग़लति आहे। न रुॻो असांजी सोसाइटी जे हवाले सां ग़लति आहे, पर असां दुनिया जो हर मज़हब, हर दीन जेको आहे उहो उनखे मना करे थो, उन में बि उहो हराम आहे। अॻिते हलंदासीं त कल्ह कराची जेको आहे पंहिंजो कराची हाई कोर्ट में जस्टिस सलाउद्दीन पहमर साहिबु कल्ह सिंध जे सकाफ़ती विरसनि जे हवाले सां केस जी ॿुधणी कई ऐं सिंध जे सकाफ़ती मागनि जे हवाले सां, सकाफ़ती शयुनि जे हवाले सां रिपोर्ट घुराई वई। सकाफ़त खाते जा अमलदार, DG वग़ैरह उते पेश थिया ऐं अहम जेको मामिलो उहो रोड़ी लेंसडाउन पुल जो हुयो ऐं गॾोगॾु उते जेको आहे पंहिंजो आस्थान आहे, सतियुनि जो आस्थान आहे, उन जे हवाले सां केस जी ॿुधणी थी ऐं चयो वियो त जेके बि अदालती हुकुम आहिनि उन्हनि ते अमल कयो वञे, जेकॾहिं न कयो वियो त समूरनि अमलदारनि खे अदालत तलब कयो वेंदो। ऐं गॾोगॾु इहो बि चयो वियो त जेके सकाफ़ती विरसनि बाबति जेके मामला आहिनि उन्हनि खे बाउंड्री ॾियणु आहे या उनखे सकाफ़ती विरसो करार ॾियणु आहे, उन ते बि अमल दरामद कयो वञे। ऐं तव्हां कुझु ॾींहं पहिरीं ॾिठो हूंदो त लेंसडाउन पुल जेका रोड़ी जी आहे उन ते मतिलबु पूरे महीने खां वठी कमु हली रहियो आहे ऐं उनजी सफ़ाईअ जो कमु, उनजे नवां रस्ता मिलिया आहिनि, सुरंग मिली आहे ऐं गॾोगॾु उते जेके गैर क़ानूनी पाइप लॻल हुआ ऐं ॿुधाए पियो त हीअ फलाणे जा पाइप आहिनि, फलाणे बासर जा पाइप उतां जेके गुज़री विया हुआ उहे उन्हनि हटाया आहिनि। उन जेको लेंसडाउन पुल जो जेको पंहिंजो फुटपाथ हुयो उन ते बि कब्ज़ो थियल हो, उहो उन्हनि छा चवंदा आहिनि कब्ज़ो ख़तमु करायो आहे। गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ इदारनि जा उते कब्ज़ा हुआ उहे बि ख़तमु कराया विया। उन में न रुॻो सिविल सोसाइटी पर एडवोकेट सुहेल मेमण जो बि अहम किरदारु आहे, जेको रोज़ानो उते वञी इंस्पेक्शन करे थो ऐं वीडियो लिंक ते वञी जेको आहे उहो मामला ॾिसे थो ऐं उनखां पोइ वीडियो लिंक ते मतिलबु असांखे सॼी नाज़रीन खे, सॼी सिंध वासियुनि खे ॾेखारे थो त हिन वक़्तु प्रोग्रेस ही आहे। सो तमामु अहम इहा ॿुधणी हुई ऐं अहम इहो मामिलो आहे त असां जेकॾहिं पंहिंजे सकाफ़त खे न बचाईंदासीं, पंहिंजे सकाफ़ती विरसनि खे न बचाईंदासीं, पंहिंजी ॿोलीअ खे न बचाईंदासीं त पोइ असां जेको आहे ईअं मोहन जे दड़े वांगुरु थी वेंदासीं। ईअं ई जेको आहे असां जेको आहे पंहिंजे उञाणनि खां महिरूम थी वेंदासीं। जॾहिं जंहिं क़ौम वटि पंहिंजा विरसा न हूंदा आहिनि, जंहिं क़ौम वटि पंहिंजी ॿोली न हूंदी आहे, जंहिं क़ौम वटि पंहिंजा माॻ न हूंदा आहिनि, उन क़ौम जी का सुञाणप बि न हूंदी आहे। सो हीअ सॼी सिंध जो विरसो आहिनि, आलमी सतह ते सिंध जी सुञाणप आहिनि। सो असां पंहिंजे मेहरान TV जे मंच तां मेहरान TV जी पूरी टीम जेको आहे इन सॼे मरहले खे एप्रिशिएट करे थी। न रुॻो असां पंहिंजी जुडिशरी खे जस्टिस सलाउद्दीन पहमर साहिब खे जेको आहे जस ॾियूं था, हू पंहिंजे माॻनि जी, पंहिंजी धरतीअ जी मालिकी कनि था, पर एडवोकेट सुहेल मेमण साहिबु ऐं समूरी जेका इहा टीम आहे जेका पंहिंजे इदारनि जी मालिकी करे थी, पंहिंजे माॻनि जी मालिकी करे थी, उन्हनि खे असां जस ॾियूं था। नाज़रीन अॻिते हलंदासीं त पंहिंजो बजट जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त बजट जी तयारियूं मुकमल तौरु थी चुकियूं आहिनि। 6 खां 7 खां वधीक जेके आहे 7 जून खां मामिलो थींदो इहो, 7 जून जे आसपास में ॿुधाए पियो वञे त बजट पेश कई वेंदी ऐं उन में जेको आहे नॉन फाइलर्स जेके आहिनि उन जे हवाले सां जेको आहे सख़्तु कानून आंदा वेंदा ऐं ॿुधाए पियो वञे त जेकॾहिं नॉन फाइलर जेको माण्हू हूंदो उन जो टैक्स बि वधंदो। सो अहिड़ी रीति खोड़ ख़बरूं आहिनि, पाण ख़बरूं बि कंदासीं, म्यूज़िक बि ॿुधंदासीं, महिमाननि सां बि कचहरी कंदासीं, पर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, पोइ महिमाननि न बि हलंदासीं, तव्हां ख़बरुनि जो सिलसिलो बि जारी रहंदो, मूसीक़ी बि इंजॉय कंदासीं। ॾिसंदा रहो सुबुह मेहरान। सुबुह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं इन ई दुआ सां गॾु त तव्हां आबाद हुजो, ख़ुशि हुजो। उमेद त तव्हां हाणे असांजे प्रोग्राम में जेको आहे केॾांहुं बि लुॾंदा न, छाकाणि जो तमामु ख़ूबसूरत महफ़िल मचण वारी आहे। मां पंहिंजे महिमाननि ॾांहुं वेंदुमि, ख़ूबसूरत शाइर असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं ख़ूबसूरत शाइरी उन्हनि कई आहे। न रुॻो उनजी शाइरी ख़ूबसूरत आहे, पर पंहिंजी तबियत में बि तमामु ख़ूबसूरत शख़्सियत, पंहिंजे मिज़ाज में तमामु घणी ख़ूबसूरत शख़्सियत, पाण हिस्को में रेवेन्यू ऑफिसर आहिनि
ऐं उन्हनि जा हिकिड़ो शाइरी मजमू आयो आहे ऐं ॿियनि केतिरनि ई किताबनि में शाइरी जे किताबनि में रिसालनि में सदन शाइरी छपजंदी रहे थी। अख़्तर दरगाही साहिब खां वठी वेंदे सचल मंगी ताईं केतिरनि ई गुलकारनि सदन शाइरी खे ॻायो आहे। द वन एंड ओनली रहमत कमल साहिबु। साईं रहमत साहिबु कीअं आहियो? तव्हां ख़ुशि आहियो? ऐं नाज़िन मां तव्हांखे साईं जी शाइरी जो मजमू बि ॾेखारींदो वञा, जतन जीअण जा। ऐं जतन जीअण जा सदन शाइरी मजमू आहे ऐं इन में मुख़्तलिफ़ जेको आहे हवालनि सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते या मुख़्तलिफ़ अहसासनि ते शाइरी मौजूदु आहे। ऐं हीउ किताबु जेको आहे इंटेल कम्युनिकेशन्स जी तरफ़ां छपायो वियो आहे ऐं ख़ूबसूरत इन में मुख़्तलिफ़ जेको आहे शाइरी आहे की छा त अहसास आहिनि शाइरी जा, सो पाण साईं खां शाइरी बि ॿुधंदासीं, पुछंदासीं त शाइरी साईं जो लॻा कीअं लॻो ऐं गॾोगॾु कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि सां शाइरी ॻाई आहे, कीअं मतिलबु त उहे हिकिड़ा वापडे जा ऑफिसर, उनखां पोइ वापडा जे ऑफिसर खां पोइ वरी शाइरी कीअं टाइम ॾियनि था। ऐं उनखां पोइ पाण जे महिमान ॾे वेंदासीं। सचल मंगी साहिबु ख़ूबसूरत गुलकार आहिनि, सदन तालुक़ु जेको आहे उहो ॾोकरीअ सां आहे ऐं ॾोकरीअ में असांजा केतिरा ई महबूब दोस्त आहिनि, सॼण सिंधीअ खां वठी वेंदे अनवर अबड़ो ताईं। साईं केतिरा ई दोस्त, केतिरा ई ख़ूबसूरत शाइर हुते मौजूदु आहिनि, केतिरा ई ख़ूबसूरत लेखक हुते मौजूदु आहिनि। मोहम्मद अली पठान साहिबु जेको असांजा पहिरीं प्यारा आहिनि उहे ॾोकरीअ जा आहिनि। सो ॾोकरीअ जे दोस्तनि खे बि सुबुह महिरान जे हिन मंच तां ख़ूबसूरत सलाम। ऐं उन्हनि जे ई शहर जो असांजो नौजवान रागी जेको आहे अॼु खेनि भेटाऊं बि पेश कंदो ऐं ख़ूबसूरत राग बि तव्हांखे ॿुधाईंदो। हीउ तमामु वॾो शहरु आहे, तमामु वॾो इल्मियत बि शहरु आहे ॾोकरी, जंहिंजी हिकिड़ी वसी तारीख़ आहे। ऐं ॾोकरीअ जा जेके दोस्त आहिनि हिन वक़्तु जेको सिंधी अदब जे लाइ जेको कमु करे रहिया आहिनि, जेको पाण पतोड़े रहिया आहिनि, ज़रूरु इहो हमेशह जेको आहे इहो ॻायो वेंदो, सदियुनि ताईं इहो यादि रहंदो। उन्हनि सां गॾोगॾु उस्ताद असलम समो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि, जेके ढोलक नवाज़ आहिनि। साईं असां तव्हांखे भलीकार चऊं था, कीअं आहियो? ठीकु आहे। हिकिड़ो नंढिड़ो आर्टिस्ट बि असां सां गॾु मौजूदु आहे जेको खंजरी नवाज़ आहे। खंजरी जेको तव्हांखे असां ॾेखारींदासीं त खंजरी कंहिंखे चइबो आहे, त ज़रूरु तव्हां ॾिठो हूंदो, पर मां पाण अॼु नालो इहो ॿुधो अथमि त हिनखे खंजरी चयो वेंदो आहे। हसनैन अली नंढिड़ो आर्टिस्ट असां गॾु मौजूदु आहे। बाबू असां तव्हांखे सुबुह महिरान में भलीकार चऊं था, कीअं आहियो? ठीकु आहियो? सचल साईं ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। रहमत कमल साहिबु, रहमत ऐं कंवल, पहिरीं त तव्हां पंहिंजे नाले में डेफिनेशन कयो त रहमत ऐं कंवल कीअं थियो? बिल्कुलु, असल में मुंहिंजो शाइरीअ जो शौक़ु ऐं मुंहिंजो उस्ताद अख़्तर दरगाही रहियो आहे, जेके रोड़ीअ जा तमामु वॾो नालो, राग में उन्हनि जी वालदा बि ॻाइणी हूंदी हुई। बिल्कुलु, बेगम फ़कीराणी। बेगम फ़कीराणी तमामु वॾो नालो। असीं उनजे ओताक़ ते सॼी सिख्या हासिल कई आहे। उनजो वालिद मीरानी साहिबु, उन मूंखे MA ताईं पढ़ायो आहे, इंटर ताईं इंग्लिश जो टीचर रहियो आहे। ऐं असां उनजे ई ओताक़ में सॼो कुझु मतिलबु शाइरी वग़ैरह सभु कुझु सिखियासीं। ऐं हू वॾा लोक फ़नकार बि रहिया। उनजी जेका ॾाढी जेका बेगम फ़कीराणी, उहा तमामु बहितरीनु क़िस्म जी, उनखे सदाईं उनखे असां अहिड़े अंदाज़ में ॾिठोसीं, कारा कपिड़ा पाईंदी, मां उनखे कॾहिं बि कंहिं बि वॻे में न ॾिठो। हू कारे वॻे में हूंदी ऐं ईंदी ऐं पंहिंजो प्रोग्रामनि ते वेंदी, लोक फ़नकार हुई। ऐं उते ई असां पढ़ियासीं, लिखियासीं। अख़्तर सां तमामु सुठी मुंहिंजी यारी हूंदी, जंहिंजी सिख्या सां असां कुझु न कुझु शाइरी सिखीसीं। अच्छा, जेको तव्हां सुवालु कयो आहे न, हिन जो जवाबु इहो आहे त कंवल जेको आहे उहो त हाणे ज़ाहिर हिकिड़ी गुल जो नालो आहे, जेको मौसम पाणीअ ते या गप ते तरह ते नज़र ईंदो आहे। ऐं हूअं ॾिठो वञे त इहो नालो जेको आहे फीमेल्स में घणो नालो आहे, पर पोइ छा आहे त अख़्तर दरगाही जी मूंसां एतिरी दिलि हुई, ॾाढा प्यारा दोस्त हूंदा हुआसीं। पोइ हुन पाण हिकिड़ो नालो तजवीज़ कयो त यार तूं कंवल आहे, बसि तूं कंवल आहे, ऐं उन नालो रखियो। हालांकि हिन ते इख़्तिलाफ़ बि थिया इलाही त बाबा तूं कहिड़ो नालो रखियो आहे? नालो रखियो आहे छाकाणि त कराचीअ में हिकिड़ो प्रोग्राम बि थियो सिंध TV ते, जंहिंमें जागियानी साहिबु मूंखे घुरायो हो। उते बि जेकॾहिं ज़िक्र निकितो त साईं रहमत कंवल जेको आहे उहो जो शाइर रहमत कंवल साहिब खे असां भलीकार चऊं था। साईं जेको आहे सम्झनि त हिकिड़ी ख़ूबसूरत का छोकिरी साम्हूं तासुर इहो पैदा थो थिए, पर यकीन कयो त पोइ बि मां नालो न मोटायो, छाकाणि हुनजी मोहबत ऐं हुनजो उहो मिलियल लफ़्ज़ मूंखे, मुंहिंजो तख़लिस रखियो मूंखे, मां कॾहिं बि विसारे न सघंदो आहियां, इनखे क़ाइमु रखंदो आहियां। त मां रहमत कंवल ऐं शाइरी बि ज़ाहिर आहे उन्हनि ई मूंखे कयो आहे। पर पोइ हेस्को में जॾहिं मां आयुसि त रोड़ी मां छॾे ॾिनी।
रोड़ी मां छॾे ॾिनी ऐं 13 साल मां डिसकंटिन्यू थी वियुसि हुननि खां। अच्छा हाँ 13 साल मां त लापता थी वियुसि। पोइ सऊदी अरब बि हलियो हुयुसि, एज़ अ ड्राफ्ट्समैन इंजीनियर थी वियुसि, मुल्क छॾे हलियो हुयुसि, वरी मोटी आयुमि, वरी हेस्को जॉइन कयुमि। पर पोइ बि दिलचस्पी जेका हुई शाइरीअ सां मुंहिंजी, अदब सां दिलचस्पी हूंदी, छाकाणि त इहो संगत जो सॼो असरु हो। सिंधी अदबी संगत रोड़ीअ जो प्रेस सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी बि रहियोसि। त उन जे करे मां हमेशह हुन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदो आहियां। बसि ठीकु आहे, उबतियूं सुबुतियूं लिकियूं पाए किथे न किथे पहुचंदासीं। वाह 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 वाह, तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। सो इहो मतिलबु तव्हांजो तखलुस जेको आहे उस्तादनि जे तरफ़ां तव्हांखे मिलियो। मिलियो। ऐं पोइ हुन में दिलचस्प मामला बि थींदा हूंदा, किथे जीअं मिसाल मां ज़िक्र कयुमि त इंतज़ारु कंदा वाह रहमत कमल का ईअं ख़ूबसूरत हसीनाउनि जे टोले जी राणी हींअर अंदरि ईंदी, उते असां ॾिसूं त साईं चश्मो पाए जेको आहे। अच्छा, इन में मां हिकिड़ी वज़ाहत कयां त हिलाल अख़बार जी हा छपजंदी हैदराबाद में छपजंदी, पोइ ख़ल्क़ छा थी घुरे हिकिड़ो कालम ईंदो, पोइ उते मां हुन में लिखियो रहमत कंवल जे नाले सां त भाई रोड़ी ऐं सखर जो पुल जो रस्तो जेको तमामु ख़राबु हालत में हो, उन ते मां लिखंदो हुउसि। पोइ डायरेक्टर इंफॉर्मेशन हुयो उते सखर में, उनखे जॾहिं ख़बर पई त यार का औरत इहा कालम थी लिखे, इहा केरु आहे? ऐं ताज जो हिसाब सां बि संगत रही आहे, उहो बि रोड़ीअ ईंदो हो, मिलंदो हो, उनखे बि इहा ई ख़बर हुई त रहमत कंवल खां माई आहे, छोकिरी आहे का जेका शाइरी बि करे थी ऐं कालम बि लिखे। ताज जो त पंध निकिरी पियो हूंदो रोड़ीअ में त इहा माई ॻोल्हियां मां। सो दिलचस्पी थींदो आहे त उहो उन पुछो बि त यार असांखे इहा ई ख़बर हुई त का माई आहे, पर तूं त तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत, दिलचस्प कचहरी आहे। हाणे वरी ईंदासीं, हलूं था सचल भाॾ। सचल साईं कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? राग जी शुरूआति किथां थी? थोरो माइक जे वेझो थियो। राग जी शुरूआति नंढपण खां, जीअं नंढड़ो वेठो आहे पंहिंजे साम्हूं, जी हा, इहा उमिरि हुई। ऐं स्कूलनि में आमतौर ॾाढो जेको आहे शौक़ सां प्रोग्राम थींदा हुआ, हुन में ॻाईंदो हुयुसि। ॾोकरीअ में? हा, ॾोकरीअ जे भरिसां ॻोठु हूंदो, बगी बिंदी, सोभे ज्ञानचंदानी जो ॻोठु। सो ईअं अदबी घराणो हूंदो असांजे वाल साहब, अदीब चाचा, सभु पढ़िया लिखिया माण्हू, त ॾाढो शौक़ु हूंदो त सिखां राग। राग जेको आहे ईअं माना उते अकेडमी न हूंदी उन दौर में। 2006 में तक़रीबन असां बगी ॻोठ खां शिफ्ट थी वियासीं लाड़क ॾोकरी। उते जेको आहे सॼण सिंधी साहिब सां सोबत हूंदी ऐं उस्ताद इंसाफ़ अली हूंदो, उन्हनि जी कलब ते जेको आहे उन्हनि मूंखे महिरबानी कई, राग सेखारियो, बाजो वॼाइणु सेखारियो। उते वरी सोबत मिली वई त ॼण दुनियादारी। सॼण सिंधी साहिब में तव्हांखे सोबत मिले त पोइ जंहिं माण्हू खे हुनजी सोबत मिले, न रुॻो हुनखे राग मिलंदो, पर गॾोगॾु हुनखे हिकिड़ी ठीकु ठाक तरबियत मिलंदी। उनखां पोइ हिन धरतीअ जे लाइ लोचणु मिलंदो तव्हांखे, हिन धरतीअ जे लाइ सोचणु मिलंदो, हिन धरतीअ जे लाइ रोअणु मिलंदो। अॼु बि जेकॾहिं सॼण सिंधी ॻाईंदो आहे त वञो कवेलियो वञो, केतिरो पुराणो मतिलबु त इहो आहे, हुननि जो कलाम आहे, या केतिरी पुराणी इहा शाइरी आहे शेख हयात जी। पर जॾहिं अॼु बि ॻाईंदा आहिनि त हुनजी संदनि अखियुनि में जेको आहे उहो लुड़क हूंदा आहिनि। या वरी जेकॾहिं जॾहिं बि धरतीअ जी ॻाल्हि अचे, हुनजे मारवड़नि जी ॻाल्हि हुजे, त हू हुननि जी अखियुनि में लुड़क हूंदा आहिनि। सो ज़रूरु तव्हांखे सोबत अहिड़ी मिली, ऐं असांजा पाण पसंदीदा आहिनि, ऐं ॾाढो प्यारु कंदा आहिनि असां। सो छा था ॿुधायो हाणे असांजे नाज़रीन खे? कल आख़ुंद जो कलाम आहे। जी हा, उहो तव्हांजे यादि पेश कयां। वाह 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 वाह। अदाऊं करे खोड़ पधरियूं हवा, बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा। अदाऊं करे खोड़ पधरियूं हवा, बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा। बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा। गुलनि में वधाए वॾी ताज़गी, गुलनि में वधाए वॾी ताज़गी।
गुलन में वधाए वॾी ताज़गी, गुलन में वधाए वॾी ताज़गी, बणाए थी ख़ुशियुनि सां ककिरियूं हवा, बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा, अदाऊं करे खोड़ पधरियूं हवा, बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा। वरी मौज आई या महराण में वरी मौज आई या महराण में, वरी मौज आई या महराण, वरी मौज आई या महराण में, वरी मौज आई या महराण में, न यादूं पुराणियूं ही विसरियूं हवा, बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा, अदाऊं करे खोड़ पधरियूं हवा, बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा, बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा। सजी दीद रहमत जी दग में रही, सजी दीद रहमत जी दग में रही, सजी दीद रहमत जी दग में हुई, सजी दीद रहमत जी दग में हुई, न दीदुन में दीदों के निसरियूं हवा, बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा, बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा, अदाऊं करे खोड़ पधरियूं हवा, बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा, बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा। वाह, तमामु ख़ूबसूरत बहारुनि में पाए थी झुमरियूं हवा। रहमत साईं, इहो झुमरियूं तव्हां सिर्फ़ु बहारुनि में पातियूं या ॿियनि किथे बि पातियूं हुयूं? हवा जेका आहे न, जी हा, तव्हांखे इहा त माना ही त शाइरी आहे पंहिंजे हिते, पर हवा जा असरात केॾा ख़तरनाक बि आहिनि त केॾा सुठा बि आहिनि। बिल्कुलु वणनि खे बि थी लोॾे त गुलनि खे बि थी लोॾे, सही। तूफ़ान आड़े झूपड़ा बि जेके तबाह थी कनि। वाह 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 वाह, असां त मुमताज़ लाशारी जी आवाज़ में हू बि ॿुधोसीं त गुल अहिड़ी तरह में हवा में था लुॾनि, को हा पियो करे को न पियो करे। सो मां त हींअर हा थो कयां, छाकाणि जो मूंखे चयो पियो ब्रेक वठो, त मां साईं हा वठां थो। हिकु नंढिड़ो ब्रेक आहे, शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबुह में राण। नाज़रीन, सुबह मेरान में हिकु भेरो ॿिया भलीकार ऐं ख़ूबसूरत राग, ख़ूबसूरत मौसीक़ी रूह जी ग़िज़ा, ऐं सुबुह साण जेकॾहिं इहा ग़िज़ा तव्हांखे मिली वञे त तव्हांजो ॾींहुं तमामु ख़ूबसूरत हूंदो। ऐं मुंहिंजो त पर्सनली इहो ई ख़्यालु हूंदो त मां जीअं ई सुबुह जो घरां निकिरंदो आहियां त कोशिशि इहा कंदो आहियां त गाॾीअ में हिकिड़ो बहितरीनु कलाम हुजे जेको सॼो ॾींहुं ईअं पोइ गूंजंदो रहे, ज़हन ते हुजे, ऐं मतिलबु माण्हू इंजॉयमेंट करे। किथे मतिलबु मिसाल आहे, को ज़ोर सां अची पोयां हारन वॼाए, को ईअं साइड वठी वञे, को माण्हू वधीक गरम हुजे
त पोइ मतिलबु अॻिलो माण्हू कूल हुजे। सो मुंहिंजी आदत इहा ई आहे रोज़ानो जी बुनियाद ते त मां घरां जेके वज़ीफ़ा वज़ीफ़ा आहिनि उहे त एतिरा न पढ़ंदो आहियां, मिड़ई आयतल कुर्सी पढ़ी निकिरंदो आहियां। उनखां पोइ वरी मूसीक़ी जेका हूंदी आहे सो उहा सॼो ॾींहुं मूंखे जेको आहे उहा चार्ज रखंदी आहे। ऐं न रुॻो मूंखे पर केतिरनि ई दोस्तनि जी इहा ई आदत आहे, ज़ाहिर मूं बि पंहिंजे उस्तादनि मां सिखियुमि त ईअं ई करणु घुरिजे। रहमत साहिबु, जी शाइरी हिकिड़ो त तव्हां सिखी ऐं तमामु वॾो घरानो अख़्तर दरगाही साहिबु या बेगम फ़क़ीरानी, कीअं मतिलबु केतिरी उमिरि हुई जो तव्हां पाण लिखणु शुरू कयो? इंस्पायरेशन तव्हां जेका वरिती, हिकिड़ो त इहो त रागी घरानो हुयो, पर ज़हन में तव्हांजे में केरु हुयो त कहिड़ो शाइर हुजे मां उन लेवल जी शाइरी कयां? शेख अयाज़ हुजे या वरी ॿिया जेके खोड़ नाला आहिनि, केरु हुयो इंस्पायरेशन? जी जी हाणे असल में छा आहे त मां पहिरियों उनजी वज़ाहत कंदो हलां त आख़ून फैमिली सां मां बिलोंग थो कयां। जी हा, जेका सिंध लेवल ते हिकिड़ी पढ़ाई जे हिसाब सां हिकिड़ी मशहूरु फैमिली आहे पूरी सिंध में। माना ईअं सम्झो त अंग्रेज़ी जो किताबु आहे द टीचर, माना 7 दर्जे जो जेको पाण असां 7 क्लास में हुआसीं त मूंखे तइजुब थींदो त असांजी ज़ात जो नालो बि लिखियलु आहे, आख़ून मीन्स टीचर। अच्छा, 7 क्लास जो टीचर, माना पूरी सिंध में। हालांकि आख़ूंद हाला में बि आहिनि, बिल्कुलु दादू में बि आहिनि, मटियारी में बि आहिनि, रोड़ी में बि आहिनि, सखर में बि आहिनि, ऐं हाई लेवल जा सुठा सुठा ऑफिसर रहिया आहिनि। जी हा, ऐं बेदल जो उस्ताद दोस्त बि रहियो आहे फैज़ आख़ून साहिबु, बिल्कुलु उहो बि शाइर रहियो आहे। मां बेदल ते जॾहिं वियो हुउमि त हुन मक़ालो मां लिखी वियोसि जी हा, त असांजी उनसियत आहे, मतिलबु बेदल जी दरगाह सां आख़ूंदनि जी उनसियत आहे। बिल्कुलु इन हिसाब सां हिकिड़ी पंहिंजी आख़ून फैमिली जी हैसियत खां मुंहिंजो चाचो आहे हिदायत प्रेम, जेको पाण सुठो कहाणीकार रहियो आहे ऐं सिंध यूनिवर्सिटी में जेको आहे सिंधी डिपार्टमेंट जो प्रोफेसर जी हा, थियो, ऐं जंहिंखे शेख अयाज़ साहिबु रखियो, रेंज फॉरेस्टर हो, लिसानिया जे लाइ बर्तानिया बि वियो। सही, मां उनजो भाइटियो आहियां, वाह, मां उनजो भाइटियो आहियां। ऐं हींअर तव्हां ज़ाहिर उहो कोन्हे, हयात कोन्हे, पोइ थी वियो आहे, रहमत करे। पर असांजे आख़ून फैमिली में उहे मूंखे चवंदा आहिनि त बाबा तूं हिदायत प्रेम खां पोइ तूं इहा जेका आहे न गादी संभाली आहे, जेका असांजे ख़ानदान जी आहे, उन हिसाब सां लिटरी माइंडेड जे हिसाब सां मां जेको पंहिंजो क़दम खयो आहे उनखे मूंखे साराहियो वेंदो आहे। बेदिल जे उर्स ते मां हर साल वेंदो आहियां, पंहिंजो मक़ालो पढ़ंदो आहियां। अख़्तर दरगाही उतां कमेटी जो मेंबर आहे। हींअर कुझु हालात उते कुझु आहिनि, कुझु बेदिल जे हिसाब सां कुझु गादी नशीन ते ऐं उन ते मसइलो आहे। जी हा, अलाह कंदो ईअं किताब बि छपजंदो ऐं असां वेंदासीं। इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा, वधीक तव्हां कहिड़ी सिन्फ़ खे? सिन्फ़ ते मां घणो गज़ल ते तवजो ॾिनो आहे। हूअं त आज़ादु नज़म बि आहिनि, जी हा, ॿियूं वायूं बि आहिनि, पर हूअं बेसिकली जेको पाबंद शाइरी आहे हिकिड़ी गज़ल, पाबंद शाइरी आहे। पोइ उहा शुरू में ॾुखी हूंदी हुई, जी हा, छाकाणि त मां ॿुधाईंदो हलां त उहा हिकिड़ी अहिड़ी ॾुखी शइ आहे जंहिंखे सम्झणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। फ़इलनि मफ़ौलनि जे हिसाब सां हुनखे जी हा, रखिणो पवंदो आहे। फ़ाइलुनि फ़ाइलतुनि इहे हा, सभु इहे जेके रखिणो मामला, पवंदो, तॾहिं पर त असां शाइर न थी सघियासीं। पोइ अच्छा, पोइ उनजे लाइ ईअं आहे त घणो मतिलबु उन सां दिलि लॻण सां जी हा, पोइ वेंदासीं त दोस्त असांखे सलाहियूं ॾींदा हुआ। पर हिकिड़ो अहिड़ो तरीक़ो बि आहे, शायदि तव्हांखे ख़बर हुजे, जी हा, त जेकॾहिं तव्हां सुठा शाइर थियण था चाहियो, तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि खे गुनगुनाइयत में आणियो, बिल्कुलु गुनगुनाइयत में आणियो। मूसीक़ी पाण ई ॾियो उन्हनि खे। अच्छा, हाणे जेके अॼुकल्ह त हाणे आम जेके फेसबुक ते जेके शाइरियूं हलनि थियूं पयूं, कहिड़नि बि इंडिया जे गाननि या पाकिस्तानी गाना आहिनि, उन्हनि ते शाइरियूं पई थियूं हलनि। सही, तव्हां कहिड़ो बि मूंखे गानो ॾियो, उन ते मां सिंधीअ में सिट ठाहे सघां थो, ऐं बाक़ाइदे पूरी बीहंदी, बर वज़न में सभु कुझु फिट बीहंदी, वाह, ऐं ईअं पियो थो हले। पर लफ़्ज़ सुहिणा हुजनि ऐं धुन सुहिणी हुजे। जेकॾहिं सादी शाइरी बि जेकॾहिं आहे न, त ऐं धुन सुठी प्यारी अथसि, आलाप सुठो अथसि, त वरी कामयाबु थी वेंदी आहे उहा। वाह, सो इहो आहे त मां गज़ल ते थोरो घणो पोइ इन हिसाब सां मां थोरी सिखिया वरिती, बिल्कुलु ऐं पोइ मां ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांजी पंहिंजी पसंदीदा शाइरी कहिड़ी आहे? असां चाहींदासीं तव्हां उहा असांखे ॿुधायो। हा, मां त हाणे ज़ाहिर तव्हांखे मां जीअं शुरू में चयो त मां गज़ल ते घणो सिखिया कंदो न आहियां। मतिलबु उहा जेका शाइरी आहे जेको तव्हां वधीक मतिलबु गुनगुनाईंदा हुजो या वधीक हुनखे तव्हां पसंदि कंदा हुजो, जेका तव्हांजी गज़ल लिखियलु आहे, हा, उहा कहिड़ी आहे? हाणे जीअं हाणे मां तव्हांखे ॿुधायां त मां शुरू में जेका शइ मां लिखी, अख़्तर ॻाई बि, उहा अॼु बि मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। रोज़ वसे बरसाति अला दिलि में तुंहिंजी तात अला, रोज़ वसे बरसाति, रोज़ वसे बरसाति अला दिलि में तुंहिंजी तात अला,
तूं ऐं मां इंसान ई आहियूं, छाजी ऐं ज़ात पातल आहे, वाह छाजी ज़ात पातल आहे, तूं ऐं मां इंसान ई आहियूं। इहो माना अख़्तर दरगाह ई ॻायो, इहो मुंहिंजो पहिरियों आहे। जॾहिं शुरूअ में उते असां सिखियासीं शाइरी वारी करे, पोइ वरी जॾहिं 13 साल खां मोटियासीं त पोइ थोरो शौक़ु जागी पियो ऐं इन करे पोइ उन ते वरी ॿीहर मां कमु शुरू करे ॾिनो ऐं ग़ज़ल वायूं पंहिंजे हिसाब सां। पोइ दोस्ती त हाणे मुंहिंजी सखर में अयाज़ गुल सां बि आहे, अदल सां बि आहे, अख्तर सां बि आहे, बिल्कुलु, ऐं हिते अज़ीज़ गोपांग सां बि आहे, तमामु वॾो नालो, बिल्कुलु इन सभिनी सां आहे। ऐं मूंखे वरी सिख्या जेका मिली हिते तमामु सुठी सिख्या, माना ईअं सम्झो अज़ीज़ गोपांग, जामी चांडियो साहिबु ऐं असांजी माई मोहतरमा आहे नज़ीर कुरैशी, नज़ीर कुरैशी साहिबु आहे। पोइ उन सां मां अटैच थियुमि त पोइ मूंखे हिते सुठो माहौल मिलियो। इन सुठे महिल मां फ़ाइदो वरितो ऐं मतिलबु हिकिड़े लिहाज़ खां जोश ऐं जज़्बो पैदा थियो ऐं जेका घबराहट थींदी आहे इंसान खे स्पीच करण जी, उहा जामी चांडिया साहिब सां ट्रेनिंग कराईंदो हो त पोइ उन मां ॼण उहो ख़ौफ़ बि ॼण ख़तमु थी वियो। बिल्कुलु, त इंसानु पंहिंजा ख़्यालात वलवले अंदाज़ सां सुठे नमूने सां ॿिए खे सम्झाए सघे थो। हालात कहिड़ा आहिनि मुल्क जा, कीअं आहिनि, छा आहिनि, असां ईंदड़ नए नसल खे असां कीअं था सम्झाए सघूं, उहा जेकॾहिं सम्झाणी तव्हांजी सुठी आहे। इन करे मुंहिंजो आइडियल फ्रेंड आहे मुंहिंजो जामी चांडियो साहिबु। वाह वाह, न हू केतिरनि ई नौजवाननि जी, केतिरनि ई माण्हुनि जी हू इंस्पायरेशन आहे, आइडियल आहे ऐं हीरो आहे जामी चांडियो साहिबु, तमामु वॾो नालो। हलंदासीं सचल मंगी साहिब न। सचल साईं, राग जी तव्हां ॿुधायो त हिकिड़ी नंढी उमिरि में तव्हांजी शुरूआति, उन खां पोइ कहिड़ा कहिड़ा फेज़िस आया, किथे किथे तव्हां परफॉर्म कयो? नंढड़े हूंदे हिकिड़ो प्रोग्राम थियो हुयो रोशन तारा जे नाले, रोशन तारा, बिल्कुलु, ॻोठ में, उते मूं परफॉर्म कयो हुयो। नंढड़ो शायदि 7-8 सालनि जो जी परफॉर्म कयुमि। नंढड़े हूंदे तव्हांखे सम्झो था त किथे परफॉर्म कंदो कंहिंखे थोरो बि दाद मिली वेंदो, जी हा, त हुनजी दिलि वधी वेंदी ऐं बिल्कुलु दिलि वधी वई जेको आहे उते प्रोग्राम में। ॾाढी दिलि चयो त हाणे मौसीक़ीअ में भला इज़त मिले थी त इन ई फील्ड खे जेको आहे अॻिते वधाइजे। बिल्कुलु, आहिस्ता आहिस्ता मुख़्तलिफ़ स्टेजुनि ते स्कूल में परफॉर्म करणु, ईअं क्लास दौरान बि मां ॻाइण जो शौक़ु हूंदो त सभु टीचर जेके आहिनि उहे माना हमेशह बसि चवंदा हुआ गानो त ॿुधाए यार। इहो वॾो फ़ाइदो हूंदो आहे, मतिलबु केरु क्लास में को आर्टिस्ट हुजे न, सभु हुनजे पोयां। अच्छा सचल साईं, हाणे असांखे छा पिया ॿुधायो? अहमद खान मदोश जो कलाम आहे, बल्कि पाण ब्रेक तमामु घणो वेझो आहे, चवनि था त ब्रेक खां पोइ अची उहो कयूं। अच्छा इहो ॿुधायो त हीउ जेको सॼो मरहलो आहे, केतिरा नौजवान हिन में अॻिते अचनि पिया, कीअं कहिड़ियूं डिफिकल्टीज़ आहिनि, ख़ासि करे जेके ॻोठनि मां नौजवान शौक़ीन बि आहिनि, सिखण बि चाहिनि था पर उनखे मौक़ा नथा मिलनि, या वरी जेकॾहिं मौक़ा मिलनि था त ओतिरियूं उनखे स्टेजिस नथियूं मिलनि, किथे मतिलबु केरु क़बूल नथो करे या पंहिंजी बि का कोताही आहे? हाणे अर्ज़ु इहो आहे त कुझु मुंहिंजी तबियत रही आहे खरो ॻाल्हाइण जी, असां बि चाहींदासीं त खरो ई ॻाल्हायो। भले टीवी मीडिया जो शो आहे। जी हा, त मां इहो चाहियां थो नौजवाननि खे ॾाढो शौक़ु हूंदो आहे मौसीक़ी सिखण जो। जी हा, अगरि मख़सूस हिकिड़ी ज़ात या मख़सूस हिकिड़ो तबिको चए थो त हीअ असांजी प्रॉपर्टी आहे ऐं ॿिया माण्हू न सिखनि, ऐं जेकॾहिं को सिखण बि अचे थो त उनजी जेको आहे बाक़ाइदा उनजा रस्ता रोक थिए थी बाक़ाइदा, उनजी जीअं हू पाण सिखिया आहिनि त मां लफ़्ज़ नथो चई सघां, पर जीअं हू जहिड़े तरीक़े सां पाण सिखिया आहिनि शागिर्दनि खे बि ओड़ो ई माना ठीकु ठाक करे ऐं पोइ उनखे मौसीक़ीअ जी सिखिया ॾियनि त कोन था, पर रहंदो रोक टोक थिए थी। ऐं उन खां पोइ जेकॾहिं को अची थो वञे माना जंहिंखे गॉड गिफ्टेड अवार्ड सुठो आहे त उनखे जेको आहे उन ते तनक़ीदूं बि थियनि थियूं। सुठनि वॾनि शहरनि में अकेडमीज़ आहिनि म्यूज़िक जिते सेखारनि थियूं, जीअं जामशोरे में आहे सिम्पा आहे, या आर्ट्स काउंसिल में जेको आहे लाड़काणे में साईं आशिक़ निज़ामानी, तमामु वॾो नालो, तमामु ख़ूबसूरत, ऐं उन्हनि जे हींअर जेको ताज़ो म्यूज़िक टीचर थिया आहिनि, बिल्कुलु, सो उन्हनि बि तमामु वॾो कमु कयो आहे राग जे हवाले सां। पाण ख़ूबसूरत, मां त उन्हनि खे सिंधी गज़ल जो शहनशाह चवंदो आहियां त ए चंड पीरीअ खां आओ पुछी छा तोखे निंड बि ईंदी आहे, छा रातियुनि जो रातियूं हू जाॻंदी आहे, दर्द दिलि जो वधी जो बि ईंदो आहे, कोई तोखे पियो सॾींदो आहे। तमामु ख़ूबसूरत, वसीन सदियूं न सदाऊं त नेण भरिजी विया, ऐं तमामु ख़ूबसूरत उन्हनि ॻायो आहे ऐं पसंदीदा, मुंहिंजा तमामु घणा पसंदीदा आहिनि। सो आशिक़ निज़ामानी साहिब खे बि असांजी यादि कयूं पिया। आशिक़ साईं, तव्हांखे असां जस ॾियूं था, तव्हां जेको कमु कयो आहे ऐं हिन धरतीअ जे लाइ जेको कमु कयो आहे, हिन मौसीक़ी जे लाइ जेको कमु कयो आहे, ज़रूरु इहो सदाईं सदाईं तव्हां हयात उमिरि सदियुनि ताईं इहो ॻायो वेंदो ऐं तव्हांजे मतिलबु क्रेडिट ते इहो कमु। नाज़रीन, हिकिड़ो न्यूज़ ब्रेक अची वियो आहे, पाण न्यूज़ स्टूडियो में हलूं था ऐं उतां ख़बरूं ॿुधी वरी जल्दी वापसि अचूं था, ॾिसूं था त उते इमरान ख़ान साहिब जी ॿुधणी शुरू थी आहे न थी आहे, उनखे वीडियो लिंक ते आंदो वियो आहे न आंदो वियो आहे,
दुबई लीग्स जे हवाले सां कहिड़ा अपडेट्स आहिनि, ॿियूं कहिड़ियूं ख़बरूं आहिनि। सो न्यूज़ स्टूडियो ॾे हलूं था, पोइ जल्दी वापसि अचूं था सुबह मेहरान में। ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन, सुबह मेहरान में भलीकार, हिकु भेरो ॿीहर भलीकार, हिकु भेरो ॿीहर भलीकार, ऐं ख़ूबसूरत प्रोग्राम, ऐं ख़ूबसूरत मौसीक़ी, ख़ूबसूरत शाइरी, ख़ूबसूरत कचहरी। सो पाण बिना कंहिं देरि जे हलूं था साईं सचल मंगी साहिब ॾांहुं। हिन प्रोग्राम जे विच में असांजा ब्रेक ते ई हुआसीं, न्यूज़ ब्रेक ते, त सजन सिंधी साहिबु फ़ोन कॉल ते आया ऐं उन्हनि कचहरी कई, तमामु घणियूं दुआऊं ॾिनियूं, ऐं उहे असांजे प्रोग्राम खे रोज़ु ॾिसंदा आहिनि, रोज़ु असांखे कॉल बि कंदा आहिनि, पसंदि कंदा आहिनि। सो अॼु असां ब्रेक ते हुआसीं त साईं जिन जी कॉल आई, सजन साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे पसंदि कयो था, असांखे यादि कयो था, असांखे दुआऊं ॾियूं था, तव्हां वॾनि जूं दुआऊं असांखे हलाइनि पियूं, तव्हां वॾनि जूं दुआऊं जेको आहे असांजे लाइ बाइस फ़ख़्रु आहिनि, ऐं असांजे लाइ बाइस कामयाबी जो जेके असांजा दग आहिनि उहे असांजे लाइ आसान थियनि था। सो सजन साईं तव्हांखे हिकु भेरो ॿीहर जस हुजे, तव्हां सिंधी मौसीक़ी जे लाइ, सिंध लाइ जेको कमु कयो आहे उहो सदाईं ॻातो वेंदो। सचल मंगी साहिबु, हींअर छा ॿुधाए रहिया आहियो असांखे तव्हां? अहमद खान मदोश जो कलाम। वाह 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 वाह, अहमद खान मदोश, मदहोश जे मरी वञे होश खे संभाल जो। मोहब्बत में लेखा कबा की नया हिन, मोहब्बत में लेखा कबा की नया हिन, ये मोहब्बत में हेड़ा ये यार मेहड़ा दिबा की नया, मोहब्बत में लेखा कबा की नया हिन, मोहब्बत में लेखा कबा की नया हिन। जॾहिं आज़माइश घुरी इश्क़ आहे, 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 कदम पंहिंजा पोइ ते हटिया कीन आहियूं, कदम पंहिंजा पोइ ते हटिया कीन आहियूं, इएं मोहब्बत में हेड़ा इएं यार मेहड़ा दिबा कीन आहिनि, मोहब्बत में लेखा कबा कीन आहिनि, मोहब्बत में लेखा कबा कीन आहिनि। गुमा बेवफाई जो छाले करी थो, 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 वफ़ादार माण्हू मुआ कीन आहिनि, वफ़ादार माण्हू मुआ कीन आहिनि, इहे मोहब्बत में हेड़ा इहे यार मेहड़ा दिबा कीन आहिनि, मोहब्बत में लेखा कबा कीन आहिनि, मोहब्बत में लेखा कबा कीन आहिनि, इहे मोहब्बत में हेड़ा यार मेहड़ा दिबा कीन आहिनि, मोहब्बत में लेखा कबा कीन आहिनि, मोहब्बत में लेखा कबा कीन आहिनि। वाह साईं वाह वाह वाह, तमामु ख़ूबसूरत। अहमद खान मदहोश, मदहोश जे मरी वञे होश खे संभाल जो।
सामड़ीअ जी छांव में पोइ खणी सुम्हारजो, मां पखी हाँ प्यार जो। सो साईं रहमत कंवल साहब, तव्हां बि प्यार जा पखी आहियो। ही ॿ फील्डूं, हिकिड़े पासे वापडा, रोज़ माण्हुनि जा फ़ोन, बिजली न आहे, खंभनि ते लाइटूं कोन्हनि के, साईं तव्हां लोड शेडिंग वारो, वरी साईं अलाह पुॼेव साईं लाइट बंदि करे छॾी अथव, ट्रांसफार्मर, ॿिए पासे इहा शाइरी, पोइ कीअं मैनेज कंदा आहियो? ऐं पोइ अपोज़िट फील्ड तव्हांखे वञिणो कहिड़े पासे हो? किथे हादसाती तौर ते त हिन पासे न आया? न इहो इतफ़ाक़ अहिड़ो आहे, हालांकि मां खे दोस्त काफ़ी चवंदा आहिनि त तूं यार तूं लेक्चरर थियां उहो भलो हो, हिन डिपार्टमेंट में छो विया आहियां? सही। ऐं बेसिकली मां ड्रेसर स्पोर्ट ड्राफ्टमैन थियुसि, पोइ मां सऊदी अरब हले वियुसि। अच्छा। पर ज़ाहिर ड्राइंग सां वास्तो हो, इन जे करे। बाक़ी इहो डिपार्टमेंट त अहिड़ो आहे जो कॾहिं कॾहिं घर मां बि कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं मिलंदियूं, नापसंदीदा लफ़्ज़ बि मिलंदा आहिनि, जेके हाणे जेकॾहिं ससु बि कॾहिं चई विझंदी आहे मूंखे त पोइ उन में मूंखे हैरानी थींदी आहे, पोइ चवंदो आहियां कसूरवार सम्झंदो आहियां पाण खे। हा ईअं आहे। पोइ इन ते मां हिकिड़ी शाइरी बि कई। अच्छा। इन ते लोड शेडिंग ते या वापडा वारनि जे दर्द ते? पूरो वापडा जे निज़ाम ते। हालांकि मां पाण वापडा जो ई आहियां। जी हा। हाणे ज़ाहिर मुंहिंजी रोज़ी रोटी आहे, सभु कुझु आहे हितां, उतां मां सॼी ज़िंदगी गुज़ारी आहे, हाणे त मां रिटायरमेंट जे क़रीब पहुची वियो आहियां। जी हा। ऐं वॾा तमामु सुठा सुख मिलिया मुख़्तलिफ़ शहरनि में, लाड़काणो, दादू, सखर, टंडो मोहम्मद ख़ान, बदीन, मीर पुखास, हैदराबाद जी काफ़ी मुख़्तलिफ़ जॻहनि ते ऐं ड्यूटी कई अथमि, ऐं ईमानदारीअ सां ऐं पंहिंजे हिसाब सां जेको असांखे इंसाफ़ सां जेको मिलियो आहे उहो असां कयो आहे। पोइ पर पोइ बि इन डिपार्टमेंट जूं दाहूं तव्हां पाण ख़बर आहे तव्हांखे त केॾियूं माना एॾो त निज़ाम ईअं आहे जो वाक़ई जेके आहिनि असां ख़ुदि असांजा वॾा ऑफिसर बि जेके आहिनि परेशान हूंदा आहिनि। पोइ आउं सोचियो भला छो न इन ते के लफ़्ज़ मां ठाहियां ऐं इनखे थोरो मां ॿुधायां। सो उन ते मां पंहिंजा हिकिड़ा लफ़्ज़ तव्हांखे मां ॿुधायां थो, ज़रूरु ज़रूरु ज़रूरु, जेको मां खणी आयो आहियां। मतिलबु वापडा ते शाइरी असां ॿुधायो? हा वापडा ते शाइरी। वाह वाह, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जी हा, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सर, जेसिताईं तव्हां शाइरी या पंहिंजी खोलियो तेसिताईं मां नाज़रीन खे जेको आहे हिकिड़ी ख़बर ॿुधायां। ऐं कल्ह उहा हुई त सिंध जे तालीम वारे वज़ीर सरदार अली शाह साहिबु पाण ख़ुदि एतिराफ़ु कयो आहे त सिंध में 41 लख ॿारड़ा जेके आहिनि उहे स्कूल खां ॿाहिरि आहिनि। तमामु वॾो अंगु आहे, तमामु वॾो अंगु आहे। ऐं इही उहो अंगु आहे जंहिंजो सूबाई वज़ीर पाण एतिराफ़ु करे थो। हाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त केतिरो जेको अंगु आहे उहो रिपोर्ट ई न थियलु हूंदो या उहो जेको अंगु आहे उहो लिकियलु हूंदो। ऐं हुननि इहो बि चयो त हुननि मुख़्तलिफ़ वफ़दनि सां कल्ह मुलाक़ात कई ऐं उन्हनि इहो बि चयो त असां हाणे स्कूल्स खे अपग्रेड करे रहिया आहियूं। ऐं ॿियो जेको अहम जेको कमु ॿुधाइनि पिया उहो आहे त ट्रांसपोर्ट जो निज़ाम असां बहितर करे रहिया आहियूं। उहो ईअं थींदो त नियाणियुनि खे जेकॾहिं स्कूल पहुचाइणो आहे त पोइ हर स्कूल में मिसाल आहे बस ॾेई छॾियूं या का वैन ॾेई छॾियूं, या वरी जेकॾहिं परे स्कूल आहे त उन जी जेका ट्रांसपोर्ट आहे उहा जेको आहे उहो ॾिसंदा। ऐं स्कूल जी अपग्रेडेशन ऐं ट्रांसपोर्ट जी त हुननि ॻाल्हि कई, पर हिसनि जो तालीमी निज़ाम कीअं बहितर थींदो, उनखे कीअं रोड मैप उनजो छा हूंदो, कीअं उनखे तयारु करिणो आहे, उनजी हुननि ॻाल्हि न कई। सरदार शाह साहिबु हूअं त आहिनि ॾाढा कॉम्पिटेंट आहिनि, पाण बि हिकिड़े ॻोठ मां निकिता आहिनि ऐं वज़ारत ताईं पहुता आहिनि। उन्हनि खे एतिरो दर्द हुजणु घुरिजे सिंध जे आम ॿारनि जो जेके स्कूल्स खां ॿाहिरि आहिनि। पर अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त एतिरो वॾो अंगु स्कूलनि खां ॿाहिरि आहे ॿारनि जो। ऐं उनखां पोइ वरी अञा ताईं असां उन ई बेहसीअ में पिया हलूं त उन्हनि जे स्कूल जो अञा असां इंतिज़ामु न करायो आहे। केतिरा ई लखे ॿारड़ा जेको आहे उहो पोरियो कनि था, दुकाननि ते कमु कनि था वञी, या मिस्त्रियुनि वटि आहिनि, छोटो छोटो या बाबू बाबू करे उनखे सॾनि था ऐं उहो तशदुद जो शिकार थियनि था। त तव्हां जेके बि नाज़रीन आहियो पंहिंजे आसे पासे में जेके बि ॿारड़ा स्कूल खां ॿाहिरि ॾिसो था, महिरबानी करे उनखे स्कूल में दाख़िल करायो। उन्हनि जो जेकॾहिं किताबनि जो मसइलो आहे, ड्रेस जो मसइलो आहे, तव्हां फुड़ी तलाह हूंदो आहे तव्हां शेयरिंग करे घर भाती जेको आहे, एतिरा महांगा न हूंदा आहिनि। 1500-2000 जी ड्रेस अची थी वञे, 1500-2000 या 3000 जा किताब अची वञनि था, कापी 50 रुपये अची वञनि थी। पर जेकॾहिं तव्हां कंहिंखे तालीम ॾींदा त सम्झो त तव्हां हिकिड़े पूरे नस्ल खे जेको आहे तव्हां बाशऊर कयो। सो पाण हलंदासीं आखूं साहिबु तव्हां वापडा ते शाइरी बि ॿुधाई असांखे। साईं इहा मां वापडा जो इदारे ते, हालांकि इहे मां त ज़ाहिरा पंहिंजो एम्प्लॉई आहियां तव्हांजो, पर उनजो माण्हुनि खे आयल कुझु जेके बि ख़दशात आहिनि उन्हनि लिखियो अथमि त ए बिजली तुंहिंजो इंतज़ारु, महबूबा खां बि महांगो पवे थो तुंहिंजो प्यारु।
वाह साईं, आहे त हक़ीक़त। अची हक़ीक़त आहे बिल्कुलु। जी हा। अचणु तुंहिंजो वञणु तुंहिंजो दिलि पोइ बि आहे बेक़रार। अचणु तुंहिंजो वञणु तुंहिंजो दिलि पोइ बि आहे बेक़रार। वञे थी त मोटे नथी, वञे थी त मोटे नथी, छिरकाईंदड़ का ख़बर पवे, दिलि जो ट्रांसफर फाटी पियो आहे, दिलि जो ट्रांसफार्मर फाटी पियो आहे। ख़बर न आहे तुंहिंजे प्यार जो करंट कॾहिं मोटंदो, ख़बर न आहे तुंहिंजो फाटी पियो आहे। ख़बर न आहे तुंहिंजे प्यार जो, ज़ाहिर हुन में प्यार आहे न, तुंहिंजे प्यार जो करंट कॾहिं मोटंदो। दिलि वारो डॉक्टर बि दिलि खे करंट हणण सां दिलि जी धड़कन धड़की पवे थी, कॾहिं मारे थी त कॾहिं जीआरे थी। सुकून जो साहु एसीअ में खणूं था, सुकून जो साहु एसीअ में खणूं था, तुंहिंजे पोलनि कुलनि ते वारनि जीअं तारनि जूं लड़ियूं। वाह वाह। तुंहिंजे पोलनि कुलनि ते वारनि जूं लड़ियूं, जंहिंखे चलकाट में चिलकंदियूं थियूं रहनि। तुंहिंजे पीउ जो नालो वाबडा आहे, जंहिं तोखे पैदा कयो आहे, तूं जंहिं तोखे पैदा कयो आहे, तोखे हासिलु करण लाइ असीं सभु उन जा कर्ज़दार आहियूं, असीं सभु उन जा कर्ज़दार आहियूं। तुंहिंजे पीउ जो नालो, तूं पीउ जो चयो वठे नथी, हर हर रुसी हली थी वञे। बिल ईअं मिलियो आहे ॼण तलाकनामो, बिल ईअं मिलियो आहे ॼण तलाकनामो, मां वरी कोन मोटंदीमांइ, वरी कोन मोटंदीमांइ, तूं भल कर केॾो मुंहिंजो इंतज़ारु, ए बिजली तुंहिंजो इंतज़ारु, महबूबा खां बि महांगो पवे थो तुंहिंजो प्यारु। वाह 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 वाह। आहे त हक़ीक़त महबूब खां महांगो जेको आहे उहो बिजलीअ जो प्यारु आहे। सो उहो जंहिंखे नसीब थिए न। हाज़िर हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह में राण। नाज़िन सुबह में राण में हिकु भेरो ॿीहर भली कर। असां वाबडा ते बि शाइरी ॿुधीसीं, वाबडा जो ऐं असांजो जेको इश्क आहे पाण में उन ते बि शाइरी ॿुधीसीं। सो हाणे वरी हलूं था सचल साईं ॾे, ऐं सचल मंगी साहिबु जेको उहो ॾिसूं था त उहो छा थो ॿुधाए असांखे, उहो किथे, उहे कहिड़ा थो मेणा ॼाराए। ऐं गुज़िरियल गाने में त चइबो आहे त प्यार सां को मेणो न कबो आहे। सो सचल साईं तव्हांजे हवाले। हींअर मां आहे त धुन ॻायल आहे कंहिंजी, जी हा, उस्ताद मोहम्मद यूसुफ साहिब जी ॻायल आहे, पर वरी हुन ते असां शाइरी जेको आहे ठाही, कमाल जी धुन आहे ऐं शाइरी बि ॾाढी कमाल जी आहे। वाह 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 वाह, तमामु ख़ूबसूरत। ला 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 पुछी थो तूं मूंखां किसो ज़िंदगीअ जो, पुछी थो तूं मूंखां किसो ज़िंदगीअ जो, वरी बि रहियासीं खफ़ो ज़िंदगीअ जो, वरी बि रहियासीं खफ़ो ज़िंदगीअ जो, पुछी थो तूं मूंखां नफ़ो ज़िंदगीअ जो, पुछी थो तूं मूंखां किसो ज़िंदगीअ जो। ला 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 ला। कमायो बि आहे विञायो बि आहे, कमायो बि आहे विञायो बि आहे, कमायो बि आहे विञायो बि आहे, वरी कोन मिलंदो नफ़ो ज़िंदगीअ जो, वरी कोन मिलंदो नफ़ो ज़िंदगीअ जो, वरी बि रहियासीं खफ़ो ज़िंदगीअ जो, वरी बि रहियासीं खफ़ो ज़िंदगीअ जो, पुछी थो तूं मूंखां किसो ज़िंदगीअ जो, पुछी थो तूं मूंखां किसो ज़िंदगीअ जो।
कजे त कंहिंसां वफ़ा ज़िंदगीअ जी, कजे त कंहिंसां वफ़ा ज़िंदगीअ जी, कजे त कंहिंसां वफ़ा ज़िंदगीअ जी। मिले नथो मूंखे दफ़ो ज़िंदगीअ जो, मिले नथो मूंखे दफ़ो ज़िंदगीअ जो। वरी बि रहियासीं खफ़ो ज़िंदगीअ जो, पुछी थो तूं मूंखां किसो ज़िंदगीअ जो, पुछी थो तूं मूंखां किसो ज़िंदगीअ जो। ला 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 La 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 कंवल में त आहे गमन जो फसानो, कंवल में त आहे गमन जो फसानो, कंवल में त आहे गमन जो फसानो। लिखा मां कहते सुफ़ो ज़िंदगीअ जो, लिखा मां कहते सुफ़ो ज़िंदगीअ जो। वरी बि रहियासीं खफ़ो ज़िंदगीअ जो, वरी बि रहियासीं खफ़ो ज़िंदगीअ जो। पुछी थो तूं मूंखां किसो ज़िंदगीअ जो, पुछी थो तूं मूंखां किसो ज़िंदगीअ जो। वरी बि रहियासीं खफ़ो ज़िंदगीअ जो, पुछी थो तूं मूंखां किसो ज़िंदगीअ जो। ला 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 वाह साईं वाह, तमामु ख़ूबसूरत। पाण बिना कंहिं देरि जे साईं खां पुछूं था त इहो जेको खफ़ो ज़िंदगीअ जो आहे, ऐं वरी उन खां पोइ वरी तव्हां सफ़ो बि जेको आहे गमन जो बि तव्हां वटि फसानो आहे, वरी कंहिं ते साईं रहमत साहिबु लिखे फसानो सफ़ो ज़िंदगीअ जो। सो इहे कहिड़ा ख़फ़ा आहिनि, उहे कहिड़ा फसाना आहिनि, इन ते थोरी रोशनी त विझो, तफ़सीलन रोशनी विझो। बिल्कुलु बिल्कुलु। ॾिसो न साईं, तव्हांखे शाइरी जेका आहे न ज़िंदगीअ जो हिकिड़ो सफ़रनामो आहे। वाह, तमामु ख़ूबसूरत सिट चई अथव। हा, माना ज़िंदगीअ जो सफ़रनामो आहे, शाइरी पंहिंजी ज़िंदगीअ जो सफ़रनामो। इन में कहिड़ा कहिड़ा लम्हा था अचनि, ख़फ़ो बि आहे, नफ़ो बि आहे, विञायो बि आहे त कमायो बि आहे। वाह वाह, सही आहे न साईं। माना जेकॾहिं ज़ाहिर आहे जहिड़े बदनाम डिपार्टमेंट में आहियूं या छा आहियूं, कमायो बि आहे त विञायो बि आहे। जी हा, नफ़ो ज़िंदगीअ जो आहे, ख़फ़ो ज़िंदगीअ जो आहे, दफ़ो ज़िंदगीअ जो आहे, पर लिखूं केते असां छा, सुफ़ो ज़िंदगीअ जो, सुफ़ो ज़िंदगीअ जो आहे। हिन में सभु कुझु अची थो वञे। ज़बरदस्त। ऐं शाइरी थींदी ईअं आहे साईं। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, शाइरीअ जा मुख़्तलिफ़ अंदाज़ आहिनि पंहिंजी जाइ ते। बेसिकली जेके फ़नकार हूंदा आहिनि न, अधु शाइर त इहे पाण हूंदा आहिनि। हक़ीक़त आहे। छाकाणि त इन्हनि वटि ई जेके कीज़ आहिनि न, इहे जा लफ़्ज़ आहिनि, उचार जेको निकिरे थो, इहो लफ़्ज़नि जो उचार थो थिए। बाक़ी पेवंदकारी आहे लफ़्ज़नि जी, सुहिणे नमूने सां पेवंदकारी कयो त हारमोनियम तव्हांखे पाण ई ॿुधाए छॾींदी। असां पाण जेकॾहिं को बि हूंदो आहे त असां चवंदा आहियूं बाबा हे ॻाए ॿुधाए, उन में किथे बि का घटि वधाई हूंदी आहे त पोइ ख़बर पइजी वेंदी आहे असांखे त यार हिन में किथे कमी पेशी आहे। बिल्कुलु। त माना शाइर त अधु शाइर त पाण ख़ुदि हूंदा आहिनि। बिल्कुलु हक़ीक़त आहे। ऐं वरी पोइ हुनखे लफ़्ज़नि खे मूसीक़ीअ जो रंग ॾियणु, इहो बि वॾो फन आहे, आर्ट आहे। पोइ हुन खां पोइ ॿुधंदड़ जे दिलि ते लहे, इहा बि हिकिड़ो वॾो इम्तिहान हूंदो आहे हिकिड़े फ़नकार जे लाइ। मतिलबु शाइरी अहिड़ी आहे, कॾहिं कॾहिं शाइरी जा अंदाज़ रोआरे विझंदा आहिनि। हक़ीक़त आहे। दिलि खे मोहे विझंदा आहिनि। वाह वाह।
ऐं ज़िंदगी में जीअं शाह साईं जो आहे जेके आहिनि त जो सॼा दास्तान छाते आहिनि ज़ुल्म ते ऐं दास्तान जेके आहिनि उहे अहिड़े अहिड़े अंदाज़नि में इश्क ते मुहबत ते छा आहे। ऐं तव्हां ॾिसंदव त घणो मिठाईअ जो सॼो ज़िक्र सिर्फ़ु मुहबत ते आहे। मोहबत ते आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि जेकी बि दास्तान कंहिंजा आहिनि औरतुनि सां लैला मजनू ससी पुनू छा आहिनि इहे सभु जा वाक़िया आहिनि। सुहिणी आहे मेहार आहे, हालांकि हिकिड़े त बेत में लिखियलु हो त चवंदुसि बाबा जेकॾहिं सुहिणी मेहार सां जेकॾहिं वेही बि त मेहताब अकबर राशिदी हिकिड़ो उन ते ज़िक्र कयो त बाबा सुहिणी जेका आहे उहा त शादीशुदा हुई। असांजे सिंधनि में जेकॾहिं शादीशुदा वारी कंहिं मेहार सां ऐं घड़ो खणी निकिती आहे ऐं कचो घड़ो ऐं हुनखे बचाइण जी कोशिशि कनि पर ॿई लुड़ी विया त उहो शादीशुदा हुई। असांजे सिंधनि में त इहो तस्वर आहे त हिनखे त कारो करे मारियोसि, शादीशुदा हुई। पर न, हिते शाह साहिब हिकिड़ी प्यार जी अहमियत ज़ाहिर कई आहे त प्यार छा आहे। बिल्कुलु। अच्छा रहमान साहब, असां चाहींदासीं त इहो प्यारु आहे छा इहो बि त ॿुधायो न असांखे, ऐं पंहिंजी शाइरीअ में जेकॾहिं ॿुधायो त अञा वधीक मतिलबु मज़ो अची वेंदो। हा, ऐं उनखां पोइ असां तव्हां खां इहो पुछंदासीं त हीउ जेको वापडा वारो जेको निज़ाम आहे इहो डिट्रेक्ट कॾहिं खां थियो आहे ऐं किथे ग़लतियूं थियूं आहिनि। हाणे मोहबत में इंसान जी शुरूआति ख़तनि सां ई थींदी आहे। जी हा, हींअर दौरु मोबाइल जो आहे, मैसेजनि जो आहे, हीअं आहे पहिरीं दौरु हूंदो ख़तनि जो। माना कहाणियुनि में त इएं लिखियो आहे त बाबा पंहिंजो ख़त बि कबूतर खणी वेंदो वञी ॾींदो। पर हींअर जदीद दौरु आहे जी हा, ऐं प्यार बि जदीद दौर में हले पियो। पोइ इन जे लाइ मां ॿ टे सितूं लिखियूं। 2018 में किताबु छपियो उन में। सही। मुंहिंजा लिखियल ख़त पंहिंजे मवाद में रखिजांइ। मुंहिंजा लिखियल ख़त पंहिंजे मवाद में रखिजां। मुंहिंजा लिखियल ख़त पंहिंजे मवाद में रखिजांइ। मुंहिंजो ज़िक्र ज़बान जे सवाद में रखिजांइ। वाह वाह। मुंहिंजो ज़िक्र ज़बान जे सवाद में रखिजांइ। मूंखे रखी सघीं जे दिलि जे संदूकनि में। मूंखे रखी सघीं जे दिलि जे संदूक में। मुंहिंजी जफ़ा खे पंहिंजी वफ़ा में रखिजांइ। मुंहिंजी जफ़ा पंहिंजी वफ़ा में रखिजां। मुंहिंजी जफ़ा खे पंहिंजी वफ़ा में रखिजांइ। वाह साईं वाह। तुंहिंजे दर ते दीदार लाइ पंध कया केतिरा। तुंहिंजे दीदार लाइ पंध कया केतिरा। पंहिंजी बेरुखी न मुंहिंजे तज़ाद में रखिजांइ। वाह वाह। किथे बेरुखी ऐं तज़ाद तज़ाद में पंहिंजी बेरुखी न मुंहिंजे तज़ाद में रखिजांइ। वयो जेको देस छॾे वरंदो कीन क़दम। वाह वाह। वयो जेको देस छॾे वरंदो कीन क़दम। विछड़ियल कंवल खे पंहिंजी यादि में रखिजांइ। विछड़ियल कंवल खे पंहिंजी यादि में रखिजां। है तमामु ख़ूबसूरत सिटूं, तमामु ख़ूबसूरत सिटूं। ऐं पाण हलंदासीं ब्रेक ते। ब्रेक खां पोइ वापसि अची मां तव्हांखां पुछंदुमि त हीअ वापडा छो डिट्रेक्ट थी आहे, छो भला लोड शेडिंग आहे। हुन मुल्क में हर ज़ख़ीरो मौजूदु आहे, बिजली हेतिरी निकिरे थी थरकोल मां, लाखड़ा मां, को अलाए किथां किथां बिजली निकिरे थी ऐं हुनखे बावजूदि बि असांखे बिजली नथी मिले। नाज़रीन, नंढो ब्रेक आहे। ब्रेक खां पोइ पाण जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह में राण। नाज़रीन, सुबह में राण में हिकु भेरो ॿीहर भलीकार। ऐं इलाही ॾींहंनि खां पोइ मतिलबु हिकिड़ी मूसीक़ी रूही ग़िज़ा ऐं सुबुह सुबुह जो वक़्तु ऐं ख़ूबसूरत कचहरी, कलोकी कचहरी बि तमामु ख़ूबसूरत हुई, इल्मी अदबी कचहरी हुई। अॼु बि जेको आहे इल्मी अदबी ऐं समाजी मसइलनि ते, ख़ासि करे वापडा जे मसइलनि ते कचहरी आहे। सो रहमत साईं, ब्रेक ते वञण खां पहिरीं मूं तव्हांखां सवालु कयो हुयुमि त हीअ वापडा छो डिट्रेक्ट थी आहे, हिस्को या पेपको या सेपको, छो असां मतिलबु त हीउ मुल्क जेको आहे लोड शेडिंग में विया। ॿियनि मुल्कनि में ज़ाहिर आहे उते त हिकिड़े सेकेंड में जेकॾहिं बिजली बंदि थिए, हिकिड़ो सेकेंड बि त वॾो भूंचाल अची वेंदो आहे। असां वटि 8-8 कलाक लोड शेडिंग आहे, 3-3 कलाक मिसाल आहे, मुसलसल 3 कलाक बिजली बंदि आहे त माण्हू मरनि था पिया। अस्पतालुनि में जेके ऑक्सीजन ते आहिनि उहे मरनि था पिया, कंहिंखे कोई अहसासु न आहे। हीउ खातो छो डिट्रेक्ट छो थियो आहे? हा साईं, असुल में ॻाल्हि इहा आहे त पंहिंजी मुल्की हालात जेके आहिनि तव्हांखे पाण ख़बर आहे त अप एंड डाउन थी विया आहिनि। जी हा। ऐं मुल्की हालात जो सॼो असरु डिपार्टमेंट ते पियो आहे। ईअं सिर्फ़ु न आहे त को असांजी वापडा आहे, न, अदर डिपार्टमेंट्स ते सभिनी ते असरु पियो आहे। पर एतिरो त न पियो आहे न, एतिरो न पियो आहे आम ज़िंदगीअ में एतिरो न पियो आहे। पर छा आहे त हीउ डायरेक्ट जेको आहे अवाम सां तालुक़ु रखंदा। पर हाणे करंट त हर घर में पहुचे थो पियो। जी हा। तंहिंजे करे ज़िमेदार असां ॿई आहियूं, वापडा बि त कंज़्यूमर बि। ठीकु आहे न। हाणे उन्हनि में सचाई केतिरी आहे ऐं केतिरा माण्हू जेके थीफ आहिनि, असां उन थीफ खे खां छा था करे सघूं। असीं इन हालात खे क़ाबू आणण जे लाइ एॾा वॾा बि इक़दाम कया आहिनि। FIA तक पुलिस डिपार्टमेंट खे इन्वॉल्व कयो आहे, सभिनी कयो आहे त जीअं असां पंहिंजे डिपार्टमेंट जी हेल्प करे सघूं, बचाए सघूं, चोरी बचाए सघूं। ऐं पर हाणे
तव्हांखे पर इंटरनेशनल मसइलो आहे त बाबा महांगाई थी वई आहे, इन करे बिलनि ते इज़ाफ़ो थी वियो, माण्हुनि ते वॾो अचानक बोझ पइजी वियो आहे। 55 रुपया फी यूनिट। हा न साईं, इहो इंतिहाई मतिलबु वॾी ॻाल्हि आहे। पर पोइ बि ईअं आहे त बाबा ठीकु आहे, ऐं असां उनखे कंट्रोल करण लाइ हर मुमकिन कोशिशि कंदा आहियूं त कंहिंसां ईअं बि थिए। हालांकि हींअर पोज़ीशन इहा आहे त जेके बि जिन सां नाइंसाफ़ियूं थियूं असां उनजा केस वेस ठाहे उन्हनि खे जल्दी असां उनखे कराईंदा आहियूं त उहो जीअं ख़तमु थियनि। जी हा, इन जे लाइ ख़ासि चीफ साहिबु जेको आहे मीटिंग कराईंदो आहे त जिन सां को न। अच्छा, हीउ जेको वापडा खे केतिरनि ई सालनि खां वठी गुज़िरियल 5 सालनि खां वठी खंगाइण जो फ़ैसिलो कयो पियो वञे, छा इहो बहितर रहंदो हुनजे लाइ? मतिलबु एज़ अ तव्हां आम कंज़्यूमर थी सोचिजो हुनजी भलाई जे लाइ, हुनजे मुलाज़िम जी हैसियत में इहो जवाबु न ॾिजो। जी न न, मां हालांकि इंडिविजुअल आहियां ऐं इन हिसाब सां लिबरल टाइप माण्हू आहियां। ईअं न आहे त मां पंहिंजी अथॉरिटी जे ख़िलाफ़ु ॻाल्हायां या वरी उनजे लाइ फेवर में ॻाल्हायां। एज़ अ न्यूट्रल मतिलबु उन हिसाब सां ज़ाहिर मां तव्हांखे ॿुधायुमि त हालात कीअं आहिनि। ऐं हींअर पोज़ीशन इहा आहे त काफ़ी माना रेलवे बि खसारे में आहे, त PIA बि खसारे में आहे, ऐं हिन लाइ इहो बि सोचियो थो वञे त हिनखे छो न भला असां प्राइवेटाइज़न में कयूं। हींअर पोज़ीशन इहा आहे त स्टाफ तमामु घटि आहे असां वटि। पोज़ीशन इहा आहे छाकाणि मां सिंध जे काफ़ी शहरनि में रहियो आहियां, जिन जिन ऑफिसनि में रहियो आहियां, स्टाफ घटि आहे। हाणे स्टाफ न हुजण करे ज़ाहिर आहे लोड थो पए, ऐं इन लोड करे हीअ जेके आहिनि चाहिनि था छो न भला प्राइवेट कजे। प्राइवेट जे हिसाब सां पोइ छा थींदो जो सही नमूने सां उन्हनि जे मथां ज़िमेदारी अची वेंदी त बाबा पंहिंजो सही नमूने तव्हां सॼो सिस्टम खे हलायो। सही, पोइ सिस्टम सही हलंदो बाबा ठीकु आहे। बाक़ी ईअं त न आहे जो असां उनखे छा था चई सघूं। बाक़ी इहा मूंखे ख़बर आहे त मां जिन जिन शहरनि में रहियो आहियां हालात वाक़ई ॾाढा ख़राबु आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। असां तव्हांखां गज़ल हिकिड़ो ॿियो बि ॿुधंदासीं, हलूं था सचल मंगी साहिब न। सचल, कीअं था ॾिसो हिन वक़्तु जेका मौसीक़ी आहे, हिन वक़्तु जेको राग असांजा नौजवान पेश करे रहिया आहिनि, ऐं केतिरो फ़िलो आहे नौजवाननि जो हिन पासे? हिकिड़ा त असां सीनियर लेवल ते ॿुधासीं जेके अञा ताईं ॿुधंदा अचूं पिया, नौजवान कुझु चंद ई ॿाहिरि निकिता आहिनि। मिसाल रजब फ़कीर निकितो, या वकार मल्हार निकितो ॿाहिरि, या सेफ समय जो। इन मतिलबु तमामु घटि फ़िलो सां कीअं था ॾिसो? छा उनजो शौक़ु त तव्हां ॿुधायो आहे, पर उनखे हर्डल्स आहिनि, इनखे कीअं पाण कवर कयूं? तव्हांजो छा जवाबु हूंदो हिन मामले में? हलंदड़ वक़्त में सुठी ॻाल्हि इहा थी आहे त जामशोरे अंदरि, लाड़काणी अंदरि, सखर अंदरि अकेडमियूं खुलियूं आहिनि। जी हा, जेकी पहिरीं सिर्फ़ु एल्बमनि ताईं महदूद हुया फ़नकार, उहे हाणे सिखिया वठनि पिया नौकिरीअ जे ई आसरे। जी हा, मां बि सिलेक्ट थियो आहियां म्यूज़िक टीचर जे हवाले सां। ज़बरदस्त। हाणे अफ़सोस इहो आहे त अञा जॉइनिंग न मिली आहे, ऐं जेके आहिनि उहिदेदार या जेके सीटुनि ते वेठल माण्हू आहिनि, उहे सिर्फ़ु ड्रामा करण में पूरा आहिनि। जी हा, ऐं सिर्फ़ु ॾटा ॾियण में पूरा आहिनि। 6-7 महीनो गुज़री आहे। त अकेडमियुनि जे खुलण सां जेको आहे नौजवाननि खे थोरी घणी सिखिया मिली आहे। सुठा क़ाबिल उस्ताद जेके आहिनि उहे हुनखे सेखारनि था। गुज़िरियल टाइम में 6-7 महीना पहिरीं जॾहिं हीअ अकेडमीज़ न हुयूं त उनखां पहिरीं एल्बम अचनि पिया त मां पाण बि हिकिड़ो स्टूडियो रिकॉर्डिस्ट आहियां। स्टूडियो आहे मुंहिंजो हिते हैदराबाद में। ज़बरदस्त। त इलाही बेसुरा माण्हू जेके आहिनि जंहिंखे सुर ऐं लय जी ख़बर न आहे, उहे इलाही असां वटि ईंदा हुया। हाणे काफ़ी नौजवान जेके आहिनि उन्हनि जो सुर गुर ठीकु आहे। जी हा, विच में हीउ जेको MP3 वारो सिस्टम अची वियो, हिन खां पोइ स्टूडियो में अची वियो, बिल्कुलु उन करे मतिलबु राग खे बि तमामु घणो नुक़सानु थियो। न रुॻो राग खे, पर ॿोलीअ खे बि नुक़सानु थियो। नुक़सानु न, फ़ाइदो थियो आहे। मुंहिंजी जेका सोच आहे, जी हा, त पहिरीं लिमिटेड हूंदो न सॼो कमु। जी हा, जॾहिं MP3 में आयो, मेमोरी कार्ड में जॾहिं आयो गाना, त इलाही सारा गाना तव्हां ॿुधी सघो पिया। हूअं मिसाल CD वटि बि शायदि 50-60 अलाए तंहिं दौर में ईअं हूंदी। हाणे 150-200 ते मिले थी। या कैसेट वठंदा हुआसीं। हाणे हिकिड़े ई मेमोरी कार्ड में तव्हां 100 फ़नकार ॿुधी सघो था पिया। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तो माण्हुनि खे हिकिड़ी क्वालिटीज़ जेको आहे मिली। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। रहमत साईं, तव्हांखां असां गज़ल ॿुधंदासीं, तव्हांजी ज़बानी, तव्हांजो ई गज़ल रहमत कमल साहिबु। हे बि मुंहिंजो गज़ल जेको आहे, जी सर, जेको किताबु पियो आहे हबीब मतू साहिबु। बिल्कुलु बिल्कुलु। ही कोताइन कर मोड़िया गॾियल शाइरी आहे, जंहिंमें केतिरा ई शाइर हिन में मौजूदु आहिनि, ऐं हिननि सभिनी जी गॾियल शाइरी आहे जंहिंजो मुरतब आहे हबीब मतो साहिबु, ऐं उन्हनि में साईं रहमत कमल साहिब जी बि शाइरी मौजूदु आहे। ॿिया केतिरा ई पंहिंजो शाइर आहिनि, उन्हनि जी बि शाइरी आहे। तमामु ख़ूबसूरत ही किताबु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त ही जेके पंहिंजे ॻोठनि में मौजूदु आहिनि शाइर, जिन खे एतिरी पज़ीराई न मिली सघी आहे, उहे वॾे तादाद में हिन में मौजूदु आहिनि। ऐं तव्हां ही पंहिंजी लाइब्रेरी में हिन जो इज़ाफ़ो ज़रूरु कयो। तमामु ख़ूबसूरत
जेको आहे किताबु आहे जेको एल्सा पब्लिकेशन जी तरफ़ां छपायो वियो आहे। जी हा, सर, रहमान ऐं साहब। इहो तव्हांखे मां हिन में वज़ाहत कंदो हलां, जी हा। जेको ग़ज़ल मां पढ़ी रहियो आहियां इहो हबीबतू साहब गुनगुनायो पिया वाह वाह। ऐं सुठे आवाज़ सां बहितरीन नमूने सां गुनगुनायो पिया, त उहो आउं तव्हांखे ॿुधायां। इरशाद। उजामियल अखियुनि में हुयो पूरियल अलाए छा, उजामियल अखियुनि में हुयो पूरियल अलाए छा, पूरियल अलाए छा, उकाणियल दिलनि में हुयो रखियल अलाए छा, वाह वाह। अञा हिक ॿिए खे पिया था पाण ॻोल्हियूं, अञा हिक ॿिए खे पिया पाण ॻोल्हियूं, मिलियल बि लॻूं था विञायल अलाए छा, वाह 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 वाह। मिलियल बि लॻूं था विञायल अलाए छा, हुया गुल गुलाबी किताबनि में अॻु में, हुया गुल गुलाबी किताबनि में अॻु, मिली हाणे बस थो, मिले हाणे बस थो रखियल अलाए छा, वाह 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 वाह। नथो ख़ौफ़ मां को ख़त मां त खोलियां, नथो ख़ौफ़ मां को ख़त मां त खोलियां, हूंदो पननि मंझि लिखियल अलाए छा, अलाए छा। वाह वाह। तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम जी पाण पुॼाणींदा आहियूं ऐं तव्हां खां मुख़्तसिर मैसेज बि वठंदासीं। सचल भाउ, तव्हां छा मैसेज ॾींदा ऐं तव्हांखे कीअं लॻो असांजो जेको प्रोग्राम या हिते अची मेहराण टीवी जे मंच ते अची, उहो प्लीज़ पंहिंजो तजुर्बो शेयर कजो ऐं मैसेज बि ॾिजो। ॾाढो शौक़ु हूंदो हुयो त मेहराण टीवी ते परफॉर्म कयां, जी हा। छो त मेहराण टीवीअ सची दिलि सां हिकिड़ी राग जी ख़िदमत कई आहे। क्लासिकल ॿिया बि रवाजी तौर चैनल जेके आहिनि उहे राग जी ख़िदमत कोन था कनि, हिन चैनल जेको आहे ॾाढी राग जी ख़िदमत कई आहे। जी हा। मां एतिरो सुरीलो त आहियां कोन जेतिरो मूंखे अचे थो जी हा। ॻाइणु, मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। हीउ चैनल ॾिसंदो आहियां, ॾाढा सुठा सुठा आर्टिस्ट हिन मुतारिफ़ कया आहिनि चैनल। सही, तमामु ख़ूबसूरत। मैसेज छा ॾींदा? इहो आहे त ॿियनि जी इज़त कयो, रहम दिलि थियो थोरा, ऐं राग सिखो, तमामु ख़ूबसूरत। जेको तव्हां रहम दिलि लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे न, इलाही ॾींहंनि खां मां हिनजी ॻोल्हा में हुअसि त रहम दिलि थियो। असां अनाउन में जेको आहे न, हर को जेको आहे चए थो त मां ॾाढो आहियां। अच्छा, दोस्त असांखे चवनि पिया, फरमाइश कनि पिया त जेकॾहिं सचल खे उहा शाइरी यादि हुजे जेका आशिक़ निज़ामानी साहिबु ॻाई आहे त अञा निंड नेणनि खे आई न, अञा राति का मोकिल आई न, त उहा असां वेंदे वेंदे ॿुधंदासीं। साईं रहमत कमल साहिबु, तव्हां छा मैसेज ॾींदा? हा, मैसेज मुंहिंजो इहो आहे त साईं जेकॾहिं असांजी तालीम जो जेको मयार आहे न हिते, जी हा, अणपूरो आहे। इन लाइ हक़ीक़त आहे असांजी जेका आहे घणे में घणी ॿोलीअ ते असांजो घणो ध्यानु आहे त सिंधी ॿोलीअ में असां ध्यानु नथा ॾियूं ऐं असांखे पंहिंजी क़ौमी ॿोली अञा ताईं न मिली आहे, जंहिं ते असांजी स्ट्रगल हले बि थी पई। जी हा। अच्छा, हाणे मां आख़िरी मैसेज इहो ॾींदुमि त जीअं तव्हां चयो आहे, जी हा, त असांजे ॿार ते पढ़ाई में जेको असरु थो पए उहो ईअं थो चए, जेकॾहिं असांखे इम्तिहान ॿारु ॾेई ईंदो आहे त उन ते छा लिखियलु हूंदो आहे? फेल। जी हा। हाणे जॾहिं हू ॾिसंदो आहे न फेल आहे त हू मायूस थींदो आहे अंदरि में, ऐं हुनखे अॻिते वधण जो ॼण शौक़ु हुनजो अध में रहिजी वेंदो आहे। जी हा। तंहिंजे करे फेल जी जाइ ते, अगरि मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे इहो, फेल जी जाइ ते ट्राई अगेन। जी हा। ट्राई अगेन। बाबा हे लिखियलु ट्राई अगेन, माना तव्हां फेल लिखणु न लिखो, उन ते लिखी छॾियो ट्राई अगेन। मुंहिंजो कॉपी कल्चर मां बि असां अची फाथा आहियूं न। हा, उहो आहे, पर पोइ बि जेकॾहिं को फेल थी थो अचे वाकई में, जेकॾहिं त असां जेकॾहिं फेल था लिखूं त ॼण हुनजी दिलि शिकिनी था थिए, ज़बरदस्त, हुनजी दिलि शिकिनी थिए त वधीक मां तालीम कीअं हासिलु कंदुसि? मूंखे जॾहिं फेल कयो आहे, बाबा ठीकु आहे तूं फेल थियो आहे न, पर ट्राई अगेन इज़ द बेस्ट मैसेज ऑफ ऑल पीपल्स। ज़बरदस्त। ऐं तव्हांखे असांजे हिन अंगण ते अची कीअं लॻो? साईं कुर्ब, मूंखे तमामु ख़ुशी थी त मां मेहराण टीवीअ ते आयुसि, बहसियत हिकिड़े अणपूरे शाइर जे हिसाब सां मां आयुसि। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां त वरी थोरा घणा शाइर आहियो, असां त अणपूरा त छा शाइर ई न आहियूं। न, इहो असांजे लाइ एज़ाज़ु आहे। तव्हां जहिड़ा ख़ूबसूरत माण्हू जेके पंहिंजी हिकिड़ी गोशानशीनी में ज़िंदगी गुज़ारीनि, पंहिंजो कमु कनि, उन्हनि खे ज़रूरु असांजो इहो जेको मिशन आहे, जेको असांजो मक़सदु आहे, उहो इहो बि आहे त असां जेको आहे उन्हनि माण्हुनि खे बि अॻिते आणियूं जेके पंहिंजी गोशानी पंहिंजे तरीक़े सां पंहिंजे मुंहुं उनजी ख़िदमत कनि पिया, ऐं हिन सिंध जे माण्हुनि जे विच में उन्हनि खे आणियूं, उन्हनि खे निर्वार कयूं, उन्हनि खे जेको आहे असां दाद ॾियूं। सो तव्हां ॿई साईं, तव्हां त रिटायरमेंट जे पासे में आहियो, पर मां चवां थो तव्हां ॿई नौजवाननि जो मां थो रायतो आहियां, ऐं तमामु ख़ूबसूरत महफ़िल रही। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जेको आहे असांजे पंहिंजा कुर्ब भरिया क़दम खणी असांजे अंगण ते आया, असांजे अंगण जी सूर था। नाज़रीन, जेको प्रोग्राम जेको आहे न चाहींदे बि पुॼाणींदे पहुचे थो, छाकाणि जो वक़्तु वॾो बेरहम आहे। सो मूंखे, मुंहिंजी सॼी टीम खे, ऐं सॼो MCR खां वठी PCR खां वठी जेके दोस्त कैमरा जे पोयां मौजूदु आहिनि, जंहिंजे तवसुस सां हीउ सॼो प्रोग्राम तव्हांखे रोज़ु लाइव मिले थो,
वॾी मुश्किल हूंदी आहे, वॾो पापड़ बेलणा पवंदा आहिनि या वॾो जेको आहे वॾी महिनत करणी पवंदी आहे हीउ लाइव प्रोग्राम करण जे लाइ। सुबुह जो सवेर उथी अचणु, स्टूडियोज़ खे तयारु करणु, महिमाननि जो इंतज़ारु करणु। ऐं तव्हां त टी वी ते वेही प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, पर इन सॼे जेको मरहलो आहे उन में सॼी टीम हूंदी आहे, को हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो कमु आहे। सो मां पंहिंजी सॼी मूरी टीम, प्रोग्राम मैनेजर मुर्तज़ा मजबूर ऐं ख़ालिद जागीरानी, ज़ीशान ऐं राजा बुग्यो ऐं सभु जेके दोस्त आहिनि, राजा बड़ो साहब ऐं जेके बि सभु दोस्त आहिनि, उन्हनि सभिनी सां गॾु अॼु मूंखे ॾींदा इजाज़त। सुभाणे नवनि महिमाननि सां गॾु, नयुनि ॻाल्हियुनि सां गॾु, नयुनि उमेदुनि सां गॾु, नयुनि दुआउनि सां गॾु मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुमि। वेंदे वेंदे सचल मंगी साहिब खां पाण कलाम ॿुधंदासीं, तेसि ताईं मूंखे मुंहिंजी सॼी टीम खे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख्यालु रखिजो ख़्यालु। अल्लाह वाही। सजण खे सोणो सिंगारे, सॾे बरसाण विहारे, सो बार चाहियां थो सुहिणल जा सजदा कयां, जानीअ जा सजदा कयां। सजण खे सोणो सिंगारे, सॾे बरसाण विहारे, सो बार चाहियां थो सुहिणल जा सजदा कयां, जानीअ जा सजदा कयां। सजण खे सोणो सिंगारे, दिल जो अक़ीदो आहे, दिल भर जगल चुमा, हथड़ा चुमाए पेरड़ा। अहिड़ी इबादत कजे, सुहिणी रियाज़त कजे, जो थी वञनि खेरड़ा। रियाज़त वारे सहारे, सॾे बरसाण विहारे, सो बार चाहियां थो सुहिणल जा सजदा कयां, जानीअ जा सजदा कयां। सजण खे सोणो सिंगारे, सणक सवारियां उन जी, जाए बुहारियां उन जी, जातों गुज़रवा यार जो। नेण निवाया पंहिंजा, वार विछाया पंहिंजा, थींदो गुज़रवा प्यार जो। सणक सवारियां उन जी, जाए बुहारियां उन जी, जातों गुज़रवा यार जो। वार विछाया पंहिंजा, नेण निवाया पंहिंजा, थींदो गुज़रवा प्यार जो। वञे शल ख़ैर जी वारे, सॾे बरसाण विहारे, सो बार चाहियां थो सुहिणल जा सजदा कयां, जानीअ जा सजदा कयां। मन खे सोण विंगारे, सॾे बरसाण विहारे, सो बार चाहियां थो सुहिणल जा सजदा कयां, जानीअ जा सजदा कयां। सजण खे सोणो सिंगारे,